सिंधी अदबी संगत शाख सागड़ पारां नामियारे कहाणीकार नूर आदिल पंवर जे किताब टुटल वजूद जी महूरती तक़रीब कोठाई वई। महूरती तक़रीब खे ख़िताब कंदे नामवर कहाणीकारनि अदीबनि ऐं शाइरनि मुनवर सिराज, बख्शल बागी, माशूक धारेजो, अमर लगारी, मीर असर मरी, उस्ताद निज़ामानी, अज़ीम रुंजो, प्रोफेसर इब्राहिम मंगरियो, ममताज़ लगारी, रमज़ान राही, अब्दुल्लाह चांडियो, वलीमंद ख़ासकिली ॿियनि चयो त नूर आदिल पंवर समाजी हक़ीक़त निगारी जो लेखक आहे। संदसि उसलूब रिवायती आहे। कहाणी लिखण शतरंज जी रांदि खेॾण वांगुरु आहे। नूर ख़ान जूं कहाणियूं पंहिंजे उसलूब में मुनफ़रद कहाणियूं आहिनि। केॾी न हू कमाल हुई, हाय केॾी न हू कमाल हुई। कूंज हुई या डेल हुई का, कूंज हुई या डेल हुई का, कूंज हुई या डेल हुई का, कूंज हुई या डेल हुई का। हू मोरणी जी चाल हुई, हू मोरणी जी चाल हुई। केॾी न हू कमाल हुई। आदिल जे गीत जहिड़ी हो, आदिल जे गीत जहिड़ी हो, आदिल जे गीत जहिड़ी हो, आदिल जे गीत जहिड़ी हो। शायरी बेमिसाल हुई, शायरी बेमिसाल हुई। केॾी न हू कमाल हुई। ख्वाब हुई या ख़याल हुई, केॾी न हू कमाल हुई। पढ़ियूं आहिनि, असां ॿुधियूं आहिनि, हिन किताब में शामिल आहिनि। नूर ख़ान आदिल पंवर जो कहाणियुनि जो असलूब तमामु न्यारो, सुहिणो, बहितरीनु ऐं भलो आहे। उहो जेको कहाणियूं लिखे थो पंहिंजे मुशाहिदे सां ऐं ॿोली मक़ामी इस्तेमालु करे थो, मुहावरा मक़ामी इस्तेमालु करे थो ऐं उन ॿोली में, उन मुहावरनि में ऐं उन मुशाहिदनि में एॾो रस ऐं चस हूंदो आहे। सो यकीन कयो त ॿुधंदड़ जेको आहे सो इहे महसूसु कंदो आहे त आउं शायदि कंहिं मच कचहरी ते वेठो आहियां ऐं मच कचहरीअ में जेकी कचहरी थींदी आहे ऐं जेके रवानी सां ॿोली ॻाल्हाइबी आहे ऐं जेको लुत्फ़ ऐं मज़ो हूंदो आहे, इहो ई मज़ो, इहो ई लुत्फ़ जेको आहे सो नूर ख़ान आदिल पंवर जी इन्हनि कहाणियुनि में ईंदो आहे, जो माण्हू पंहिंजे पाण खे बि उन माहौल जो हिसो सम्झंदो आहे। हू पाण ई चवे थो त नौकिरी दौरान ॿाहिराणियुनि जे ॻोठ में माहौल खां मुतासिर थियसि। उते जी ॿोली, रीतूं रस्मूं, ख़ुशियूं ऐं ग़मियूं, उतां की कचहरियूं, भोग चर्चा, शादियुनि जा काज, मल मलाखड़ा, रांदियूं, कचहरियूं, लोक कथनि खां झोल भरे हुन मुशाहिदा कया। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ी शइ जेकी मुशाहिदनि ते लिखी थी वञे, उन्हनि जो रंग ऐं ढंग ॿियो हुजे थो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त संदसि हर कहाणी जेकी आहे सो पछाड़ी जो हिकिड़ो सुहिणो पैगाम ॾियो थी वञे। पढ़ंदड़ जेको आहे सो किथे बि बोर कोन थो थिए ऐं हू पंहिंजी कहाणी जी रवानी में पढ़ंदड़ खे खणी अॻिते हले थो ऐं पढ़ंदड़ इहे महसूसु करे पियो त आउं रूबरू वेठो आहियां जो मूं पहिरीं तव्हां सां इहा ॻाल्हि कई मच कचहरी वारी। वक़्त सां गॾु इंसानु तरक़ी करे पियो, दुनिया तरक़ी करे पई, ज़बानूं तरक़ी कनि पियूं, इदारा तरक़ी कनि पिया ऐं साॻिए तरीक़े सां थियणु ईअं खपे हा त असांजी सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब जॾो रिच ऐं जॾो भरपूर
ऐं जॾहिं सगारो अदब तख़लीक़ थियो आहे गुज़िरियल अधु सदी दौरान, त हाणोकि हिननि वक़्तनि में उन खां वधीक सगारो अदब जेको आहे सो उहो साम्हूं अचणु खपे। हा, ऐं उन ते बहस थियणु खपे ऐं उन ते बहस घटि थिए थो, पर असां वटि अॼुकल्ह जेको आहे सो ख़ुशूसी तौर ते अदबी मेलनि ऐं मलाखड़नि ते वधीक बहस थिए थो। उन में ॻाल्हियूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं थियनि थियूं। नूर आदिल पावर जे कहाणियुनि जो किताबु टुटल वजूद, साईं जूं कहाणियूं अदबी सख़्त में पढ़ंदा रहिया आहियूं। साईं जे कहाणियुनि जे मुतलिक़ संदसि ज़ाती ज़िंदगी में रूबरू बि हाल अहिवाल थींदा रहिया आहिनि। जॾहिं साईं जो किताबु साम्हूं आयो त असांखे इन करे ख़ुशी थी त असांजे हिकु त सिंधी कहाणी जे किताबनि में इज़ाफ़ो थियो, बल्कि असां वटि कहाणीकारनि में बि जेको आहे सो उहो अदबी हलकनि में इज़ाफ़ो थियो। त असां वटि जंहिंजी सुञाणप शाइरी हुई ऐं जंहिं कहाणियुनि ते तमामु सुठी तरह आज़माई कई ऐं उन खे साराहणु खपे। आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त असांजनि जिन दोस्तनि खे नूर आदिल पावर साहिब जे कहाणियुनि ते लिखी अचण लाइ या महूरत में ख़ुशूसी तौर ते तक़रीब में घुरायो वियो आहे त उहे कहाणी असलूब ते ज़रूरु ॻाल्हाइनि। नूर आदिल साहिब जे कहाणी जे असलूब ते ॻाल्हाइनि। इन करे त नूर आदिल खे आईंदा कहाणी लिखण जो मौक़ो मिले त कहाणी जेका आहे सो उहा दिलनि खे छुहंदड़, दिलनि में घर करे वेंदड़ कहाणी जेका आहे सो उहा कीअं शुरू कजे। नूर आदिल पावर जे हर कहाणी जी शुरूआत, तक़रीबन हर कहाणी जी शुरूआत हिकिड़ी तमहीद खां आहे। तमहीद कहाणी जो हिसो आहे, हुजण ई न खपे। असां जॾहिं तारीख़ ते मक़ालो लिखूं था, असां जॾहिं शख़्सियत ते मक़ालो लिखूं था, असां कंहिं स्ट्रक्चर ते मक़ालो लिखूं था त पोइ असां उन में हिकिड़ी तमहीद बि लिखूं था त भई स्ट्रक्चर हीअं ठहे थो, हीअं ठहे थो, हीअं ठहे थो, हीअं ठहे थो। हाणे ॻाल्हायूं था पाण फिलाणे स्ट्रक्चर ते, फिलाणी यूनिवर्सिटी ते। यूनिवर्सिटियूं ठहियूं, यूनिवर्सिटियूं ठहियूं। असांजी यूनिवर्सिटी माण्हू तारीख़दान आया, असांजो ही तारीख़दान तमीद आहे। पर साईं जे काफ़ी कहाणियुनि में जेको आहे सो हिकु सुफ़ो, ॿ सुफ़ा, अढाई सुफ़ा बि तमीद ते बदिलण खां पोइ कहाणी शुरू थिए थी। मिसाल तौरु मां चवां, टुटल वजूद जी जेका कहाणी आहे उहा ॿिनि हिसनि ते मुश्तमिल आहे। पहिरियों हिसो जन्नत आहे, ॿियो हिसो दोज़ख आहे। पहिरें हिसे में जेका पस मंज़र आहे, जेका अकासी आहे, एॾी त रोमांटिक, एॾी भरपूर आहे जो दिलि चवंदी आहे त सिंध धरतीअ जो हुस्न आहे ई ॾिस में। पर जॾहिं कहाणी शुरू थिए थी कामड़े जी ॻाल्हि, त उहा दोज़ख खां वधीक जेका आहे सो ॾुखोईंदड़ ऐं जेका आहे सो पुरसाने हाल जेका आहे कहाणी आहे। फ़र्क़ु आहे हिन में। साॻे तरीक़े सां नूर आदिल साहिब सां मुंहिंजी ज़ाती तौर ते डिस्कस थी। जॾहिं बि मुहावरा इस्तेमालु कयो त मुहावरनि में तव्हां पंहिंजी ॿोली जेका आहे, जेका जो मुशाहिदो तव्हांखे आहे, उहो ज़रूरु इस्तेमालु कयो। ऐं इन क़िस्म जूं कमियूं कोताहियूं हिन किताब में काफ़ी जॻहनि ते मौजूदु आहिनि। या त प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि। जेकॾहिं कहाणीअ जो टिकनि भरियल परूड़ पाए जेका आहे सा निकिरंदी आहे त ॾंजे आङुरियूं अची वेंदियूं आहिनि। उहो या त उहो परूड़ अलाए छा आहे या त पड़ो आहे। मूं उनखे परूड़ खे पड़ो सम्झो छो पड़ो पाईंदी हूंदी, उन करे इहो परूड़ लफ़्ज़ जेको आहे उहो ग़लति आहे। मूं टिक कयो। साॻे तरीक़े सां जॾहिं जानवरनि जी तव्हां अकासी कयो था त तव्हांखे इहा ख़बर हुअणु खपे त हर जानवर जे वसब ऐं गॾिजण जो अलॻि नालो आहे। मिसाल तौरु घोड़ो आहे, घोड़ा आहिनि, पर जेकॾहिं घणा घोड़ा हूंदा त उनखे कुझु चइबो, उनखे धण कोन चइबो, छो जो घोड़नि जे लाइ लफ़्ज़ी इस्तेमालु अलॻि थींदो आहे। साॻे तरीक़े सां उठनि लाइ अलॻि इस्तेमालु थींदो आहे, मेहनि लाइ अलॻि इस्तेमालु थींदो आहे, माल लाइ अलॻि इस्तेमालु थींदो आहे। हिन कहाणी में उन क़िस्म जो खोट ज़रूरु मूंखे महसूसु थी। धन किथे इस्तेमालु करणु खपे, वॻ किथे इस्तेमालु करणु खपे, ठीकु आहे साईं। साॻे तरीक़े सां खोट सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन खे तरतीब सां जेको आहे सो उहो रखणु खपे त ख़बर पइजी वेंदी त असांजे लेखक खे शयुनि जो, ज़िंदा शयुनि जो, काइनात जे मख़लूक में जेके शयूं रहनि थियूं उन्हनि जो केतिरो अहसासु आहे ऐं केतिरो तजुर्बो आहे। घोड़नि जो लश्कर ऐं माण्हुनि जो लश्कर हिकिड़ी शइ आहे। घोड़नि लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कबो आहे लश्कर आहे।
कुतनि लाइ इस्तेमालु कबो आहे ऐं ॿकरियुनि लाइ इस्तेमालु कबो आहे, उठनि लाइ वॻे इस्तेमालु कबो आहे, माल लाइ धड़ इस्तेमालु कबो आहे। उन्हनि शइ जी खोट मूंखे महसूसु थी। बहरहाल इन्हनि शइ जी खोट खे असीं वक़्तनि फ़वक़्तनि पूरो करे सघूं था, पर हिकिड़ी शइ खे ज़रूरु पूरो करणु खपे त कहाणी जो जेको असलूब आहे उन ते डिस्कस थियणु खपे। ऐं कहाणीकार कोन आहियां, इन करे तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश ज़रूरु कंदुसि जेके तव्हां इन ते किताब खे तफ़सील सां पढ़ियो आहे त उन असलूब खे ॾिसो। पहिरीं कहाणी आहे बादशाह जे किसे खां शुरू थिए थी, मुख़्तलिफ़ क़िस्म खां हली अची उन ॿार जे किसे ते शुरू थिए थी जेको ॿार क्लास में उस्ताद पढ़ाए थो। इहा बि तमहीद आहे। या असांजे तरीक़े सां जेकॾहिं हिकु कहाणी में अदीब जेको आहे सो ज़ाल जा पादल खाए थो त उहो अदीब 3-4 पैराग्राफ में मुख़्तलिफ़ क़िस्म जी कहाणी तमीद ॿधी पहुचे थो त अंदरां सॾु थिए थो त मुंहुं मारिया छा थो करी, तोखे ॿियो को कमु ई कोन्हे, सॼो ॾींहुं कागज़ में कारा करी। हिकिड़ी तमीद आहे, इन तमीद खां बचणु खपे। कहाणी जो जेको सिंधी जो निज असलूब आहे उन असलूब ते कहाणी खे जेको आहे रखणु खपे। सो महिरबानी तव्हांजी साईं मूंखे मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो, ऐं मूंखे उमेदु आहे त असांजा दोस्त जेके किताब खे पढ़ी आया हूंदा तफ़सील सां उहा कहाणी जा कहाणियूं समाज जो अक्स हूंदियूं आहिनि ऐं इहो बि सच हूंदो, पर कहाणियूं कहाणीकार जे अंदर जो बि अक्स हूंदियूं आहिनि। कहाणीकार जे अंदर जा ॾुख सूर अनुमान आदर्श ऐं कहाणियुनि जे प्लाट ऐं किरदारनि में टिड़ी पखड़ी पननि ते अची वेंदा आहिनि। नूर खान आदिल जो हीअ किताब ऐं उन जूं कहाणियूं संदुसी अंदर में पलजंदड़ उन्हनि ख़्वाबनि ख़्यालनि शऊर ऐं लाशऊर भटकंदड़ एहसासनि ऐं अदम एहसास आहिनि जेके हिन पंहिंजी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं उन्हनि रखियल एहसासनि ऐं ज़ाविया ॾेई हिननि कहाणियुनि जी सूरत में असां आॾो आंदा आहियूं। साईं नूर खान आदिल पंहिंजी शाइरीअ खां वठी कहाणियुनि ताईं सूंहं परस्त लेखक त आहे ई आहे, पर हिन जे अंदर में सिंध धरतीअ जे ॾुख ऐं ॾोझरनि सां भरियल ज़िंदगीअ जा अक्स जेके हिन पंहिंजनि एहसासनि जज़्बनि ऐं पंहिंजे फीलिंग में पाले रखिया हुआ, इहो सभु हिन किताब में मौजूदु कहाणियुनि में मौजूदु ऐं ज़ाहिर करे ॾेखारे थो। पहिरीं कहाणी खां वठी आख़िरी कहाणी ताईं हिन जे कहाणियुनि में उहे ॾुख ऐं दर्द सूर ऐं पीड़ा भरियल आहिनि। नूर खान जे कहाणियुनि जी हिकिड़ी इनफ़रादियत इहा बि आहे त हू कहाणी जी शुरू में तंज़ो मज़ाह सां करे थो ऐं उन जो क्लाइमेक्स कंहिं न कंहिं ट्रेजिडीअ ते थिए थो। अक्सर फिल्मुनि में कहाणी जी शुरूआति ॾुख खां थींदी आहे ऐं हैप्पी एंडिंग थींदी आहे, पर साईं जे कहाणियुनि ते ड्रामे जो असर बि लॻे थो। हिते जेके आहिनि तमामु वॾा कहाणीकार वेठा आहिनि, बल्कि सिंध जा तमामु सुठा कहाणीकार मुनवर सराज जा माण्हू, नक़ाद शाइर बख़्शल बाग़ी आहे, साईं अब्दुल्ला चांजो साहिबु आहे, माशूक धारेजो साहिबु असांजो पुराणो दोस्त जेको हर कंहिं दोस्त खे चवंदो आहे पिरीं, ऐं ॾाढो जॾहिं साईं चवंदो आहे पिरीं त ॾाढो सुठो लॻंदो आहे असांखे ॿुधी। पिरीं असांजो साईं माशूक साहिबु, असांजो घोटु कहाणीकार नूर खान, साईं मीर हसन, सभु मुंहिंजे साम्हूं काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके कहाणीकार त न आहिनि पर कहाणियूं सुठियूं ठाहींदा आहिनि ऐं कहाणियूं सुठियूं ॿुधाईंदा आहिनि, पर उहो लिखी कोन था सघनि। पर जॾहिं तव्हां हुनजी महफ़िल में वेंदो तव्हांखे अहिड़ी कहाणी ठाहे ॿुधाईंदा अॻे जो सिर चट थी वेंदो। सो बहरहाल ॻाल्हि ईअं आहे त ॾाढी सुठी असांजो मक़सदु इहो असांजो आया महिमान उन्हनि खे ॿुधिजे, पर असांजा दोस्त मक़ामी तमामु घणो तफ़सील सां ॻाल्हाए विया आहिनि ऐं सुठो ॻाल्हाए विया आहिनि। ईअं न आहे त माना ईअं मां मुख़्तसर ॻाल्हि कंदुसि थोरो रिवायतनि खां हटी करे। साईं नूर खान मूंसां गॾु घणो रहियो आहे ऐं असांजो जेको आहे सो मां कोन थो चवंदुसि जूनियर कहाणीकार आहे, बल्कि सीनियर कहाणीकार शाइर बि आहे। सो साईं जॾहिं किताब बि छपरायो रोज़ु मूंखां पुछंदो उस्ताद भला हीअ किताब छपरायां घणो ख़र्चु थींदो। इलाही दफ़ा हिसाबु किताबु करे 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 मुंहिंजो साईं हाणे तव्हां रिटायर पिया थियो, पाकिस्तान में
एवरेज उमिरि आहे 45 साल। हाणे तव्हां 60 साल ते पहुचो आहे, इन ते सुभाणे तव्हां हलिया वञो ऐं तव्हांजो कहाणी रुॻो हिते रुली वञनि। पोइ नेट सां रिटायर थियो ऐं किताब छपिराई माशाअल्लाह, तमामु सुठो। सो ॻाल्हि इहा आहे त भई माण्हू बुनियादी तौरु इंसानु फितरी तौरु माना किसा ॻोल्हे रहियो आहे, माना चाहींदो आहे ऐं पंहिंजी कहाणी या पंहिंजी का ॻाल्हि ॿिए खे ॿुधायां। उहो हिकिड़ो फन आहे। पेशावर जॾहिं आउं किसा ख़्वानी बाज़ार, किसा ख़्वानी बाज़ार इन करे मशहूरु आहे, कंहिं दौर में शाइरा रेशम जेके चइजे त जेका विच एशिया खां वठी चाइना ताईं वेंदी हुई, अहिड़ा काफ़िला हलंदा हुआ, पोइ हिते अची वेहंदा हुआ, पोइ हिक ॿिए खे किसा ॿुधाईंदा हुआ, यार मूंसां हीअं थियो, मूंसां हीअं थियो। उहो जेको बाज़ार जेको आहे किसा ख़्वानी बाज़ार मशहूरु थी वियो। त इहे किसो जेको आहे इंसान जी हिकिड़ी फितरत में शामिलु रहियो आहे त हू पंहिंजी कहाणी पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए। अमरलाल हिंगोरानी खां वठी असां चवंदा आहियूं जदीद कहाणी अदो अब्दुरहमान आहे, को चवंदो पहिरीं कहाणी हुरमखी जा आहे, पर जदीद कहाणी असां वटि जेका लिखी वञे थी उहा अदो अब्दुरहमान खां लिखी थी वञे। उन खां वठी अॼोके दौर ताईं जेको कहाणी जो सफ़रु आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो सफ़रु आहे। उन में इलाही समाज में तब्दीलियूं आयूं आहिनि, इलाही असांजा जेके इंसाननि जा जेके नफ़्सियाती मसइला आहिनि, अंदरूनी मसइला आहिनि, समाजी मसइला आहिनि, उहे बि तब्दील थिया आहिनि। कहाणी उहा ज़िंदा रहंदी जेका मौजूदा दौर जे हालतनि, मौजूदा दौर जे समाज ऐं मौजूदा दौर जे इंसानी जेके मसइला आहिनि, कैफ़ियतूं आहिनि, उन्हनि जी तर्जुमानी करे। ईअं न आहे त माण्हू पुराणी रिवायत में फाथल रहे या पुराणनि ॻाल्हियुनि में ऐं कहाणी उते ई हुजे, जमूद जो शिकार थिए। कहाणी में हमेशह नवाणपण जेका आहे उहा अट्रैक्ट कंदी आहे। माण्हू कहाणी छो पढ़े? हिन दौर में एॾो जेको आहे सो कॉम्पिटिशन अची वियो आहे टेक्नोलॉजी जो। सभई चैनल आहिनि टीवी ते, मीडिया ते, यूट्यूब खां वठी नेटफ्लिक्स ताईं, इलाही किताब तव्हांजा जेके डिजिटल पिया आहिनि, इलाही शयूं आहिनि। उन में राइटर खे हिकिड़ो वॾो माना जेको आहे सो कॉम्पिटिशन में चैलेंजिस आहिनि, त हू एतिरो मयारी लिखे जो सभिनी खे माना कवर करे, पंहिंजी सुञाणप पैदा करे। उन दौर में असांजो सिंधी कहाणीकार हिकिड़ी वॾी जदोजहद में शामिलु आहे। ऐं कहाणी उहा जेसि ताईं हिकिड़ो तहरीक नथी पैदा करे समाज में, असां नथा सम्झूं उहा कहाणी आहे। सो साईं जूं कहाणियूं मां सम्झां थो त साईं जो मुशाहिदो, साईं नूर खान जो, साईं जा तजुर्बा ॾाढा अहिड़ा दिलचस्प जेके पंहिंजी कहाणियुनि में पेश कया आहिनि। ऐं मां सम्झां थो त साईं नूर खान जी कहाणियुनि में, हालांकि मां पंहिंजी राय में लिखी चुको आहियां किताब में, साईं जे में, साईं मूं जॾहिं किताब में तरतीब ॾिनो त मूंखे चई त यार इहो कंहिंखां महाग लिखरायां, तव्हां लिखो उस्ताद। मूं चयो यार हिते असां वटि हिकिड़ा स्पेशलिस्ट महाग लिखंदड़ आहिनि, हिकिड़ा स्पेशलिस्ट वरी बैक पेज लिखंदड़ आहिनि, तव्हां कंहिंखां जेको आहे महाग लिखाए सघो था। बल्कि मां सम्झां थो त अमर लिगारी साहिबु असांजो तमामु सुठो सिंधी कहाणी में सुञाणप रखे उहो माण्हुनि जा दोस्तों, सभ खां पहिरीं आउं किताब जे मालिक दोस्त खे मुबारकूं ॾींदुसि त हुन कहाणी जो किताबु लिखियो आहे, छपायो आहे। बाक़ी सभु कलमकार मुक़ररु नथा थी सघनि, उन कसे पासे मुक़ररी जे कसे पासे असां बि आहियूं त को रायो शायदि स्टेज ते न ॾेई सघूं। कहाणी मां सम्झां थो खुर्द बुर्द मुआशिरे जो हिकु अकासी थींदी आहे। मुआशिरे जी जेके बि शयूं खुर्द बुर्द थियल हुजनि, गुनाह थियल हुजनि, उन्हनि खे कहाणीकार कीअं पंहिंजे लफ़्ज़नि में पेश थो करे, उहो कहाणीकार जे मथां मुंसलिक हूंदो आहे त हू उन्हनि लफ़्ज़नि खे पेशगी कीअं थो करे। सिंधी तारीख़ में कहाणी में मिसाल जमाल अकबर साहिब जिन जी लड़ाई साहिबु ॻाल्हि कई, हिकिड़ो किताबु आहे कहाणी जो, पर सिफ़े अवल में सभ खां पहिरीं सिफ़ में जेको नालो लिखबो कहाणीकार जो जमाल अकबर साहिब जो गढ़बो। हवेली जा राज़ माणिक जो किताबु आहे, उन दौर में ड्राहे छॾियो मुआशिरे खे, मुआशिरे ते लिखी, वॾेरे खे समाज ते लिखियईं, लाज़वाल लिखियईं। सो कहाणी मुआशिरी ज़िक्र कयो, मुआशिरी अकासी आहे त उहो जीअं पेश करे। बाक़ी कोशिशि असां एज़ अ शाइर थी करे हिन कहाणी सुठियूं लिखियूं आहिनि। असां बि घणी कोशिशि कई अथव, शाइर आहियूं, कहाणी का कॾहिं लिखूं पर कॾहिं न लिखी थी। इहा हिनखे शाबस आहे, हिकु शाइर थी वरी कहाणीकार थी वियो हलियो। सो असां बसि इहे वाधायूं ॾियूं था साईं खे, त साईं खे लख वाधायूं हुजनि। मोहबतूं सभिनी।
असां जिन माण्हुनि खां सिखियासीं जिन माण्हुनि खे ॾिसी इंस्पायर थी उन्हनि खे असांजी अदबी दुनिया में के पंहिंजो कयो ऐं उन्हनि खां ॿ अखर सिखिया जल्दी जांच चाहिए ऐं चाहियां थो त साईं अमर आख़िर में ॻाल्हाए चयो साईं वटि कम जूं ॻाल्हियूं हूंदियूं दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं ऐं सभु खां पहिरियां त असांजे सिंधियत मिशन जे सेक्रेटरी हबीब लिगारी खे मुबारकूं ॾींदुसि ऐं कंहिं जस ॾींदुसि त अहिड़ो शानदार प्रोग्राम जेको आहे सो हुन जेको आहे सो अरेंज कयो आहे ऑर्गेनाइज़ कयो आहे उन सां गॾोगॾु असांजी जेके दोस्त आहिनि साईं मुनवर सिराज साहिबु आहे बख्शल बागी आहे प्यारो माशूक आहे असांजे सिंधियत मिशन जो ज़िले राब्ता सेक्रेटरी आहे इन असांजे हिकिड़ी फ़ोन कॉल ते असांजी दावत ते साईं मुख़्तियार जमाली जेको आहे हिते शरीक थिया ऐं साईं नूर ख़ान जी किताब जी जेको आहे महूरत थी दोस्तनि जेको आहे सो ॻाल्हियूं कयूं ज़ाहिर आहे हीअ जेको आहे हर कंहिंजी पंहिंजी राय आहे ऐं पंहिंजे नमूने सां उहो रखी सघे थो ऐं कंहिंजी बि राय ते ॿियो माण्हू असरअंदाज़ नथो थी सघे जेको माण्हू पंहिंजी राय खे पको पुख़्तो करे चुको हुजे त सो ॻाल्हियूं त घणियूं हुयूं करण लाइ पर तमामु घणी जेको आहे सो ड्रैग थी वई प्रोग्राम जेको आहे सो वधी वियो आहे कल्ह असां जेको आहे सो साईं अमर ई असीं हेॾां जेको आहे सो वियासीं पंहिंजो असीं हिकिड़े इलाइक़े जा आहियूं त असांखे तक़रीबन फाता हूंदे गॾिजी वञिणो पवंदो आहे त साईं अमर हुते हिकिड़ी भली ॻाल्हि की त हीअ असांजो जेको आहे सो समाज आहे हीअ ई असांजा रोड रस्ता आहिनि जिन तां असां हलियासीं जिन ते असांजी तरबियत थी त माण्हू बज़ार ते ख़ुदि जेको आहे पाण कुझु कोन्हे माण्हू जो जेको बि ॻाल्हाए थो जेको बि हुनजे हलण जो अंदाज़ आहे ॻाल्हाइण जो ढंग आहे उहो इन समाज मां सिखे थो जहिड़ो समाज हूंदो असीं बुढ़ा जहिड़ा हूंदासीं असीं बि इन ई समाज जो हिसो आहियूं जंहिं समाज में जेको आहे सो हीअ असीं हलूं घुमूं पिया ऐं असांजे ॻाल्हाइण मां असांजे लिखणनि मां असांजे अदब मां उहे सभु जेके आहिनि अक्स ज़ाहिर थींदा सो साईं नूर ख़ान जी कहाणियूं जेके असां जेकॾहिं ॾिसूं त उहे इन ई असांजे समाज जो जेको आहे सो अक्स आहिनि उन ई समाज जो जेको आहे उल्लो आहिनि उहे ई कहाणियूं आहिनि हाणे हिते असां वटि तमामु घणा हिकिड़ा बहस थींदा आहिनि त अदब जेको आहे सो छा हुजणु घुरिजे ख़ासि तौर हींअर तमामु जेके आहिनि जदीद ट्रेंड्स ते बि ॻाल्हायो थो वञे त लिटरेचर खे जेको आहे सो कहिड़े नमूने सां हुअणु खपे पुराणा बहस बि आहिनि दुनिया जे अंदरि पर आउं सम्झां थो जेसीं ताईं असांजी हीअ जेका सिस्टम आहे ज़ाहिर आहे हीअ जेको असांजो निज़ाम आहे जेसीं ताईं हीअ तबक़ाती ॿधल आहे निज़ाम ते ओसीं ताईं अहिड़ियूं कहाणियूं जेके आहिनि से लिखियूं वेंदियूं जेके साईं नूर ख़ान लिखियूं आहिनि हर माण्हू जे अंदरि में हिकिड़ी बग़ावत हूंदी आहे हर माण्हू पंहिंजी जेको आहे सो को बग़ावत खे वधीक जेको आहे सो ज़ाहिर कंदो आहे को बग़ावत में घटि ज़ाहिर कंदो आहे नंढड़े ॿार खे बि जेको आहे सो पंहिंजे पीउ खां बग़ावत थींदी आहे उहो थोरो वॾो मेच्योर थींदो त अञा वधीक जेको आहे बग़ावत थींदी आहे असांजी जेकॾहिं मिसाल टोकन कहाणी आहे या अवामी अटो ऐं आऊं जेको आहे साईं जी कहाणी आहे जिन जे ज़रिए साईं सांगड़ में कहाणीकार जे हिसे सां ज़ाहिर थियो उहे इन जेके आहिनि जेके असांजे तबक़ाती समाज जेको आहे सो हिकिड़ा पंहिंजा जेके ख़राबियूं आहिनि जेके बुछड़ायूं आहिनि जेके बुरायूं आहिनि जेको इस्तेसाल करे थो आम माण्हूअ जो उन जे लाइ जेको आहे उनजी जेका ज़िंदगी आहे उनजो कारवां वार आहे उहो जेको सोचे थो जो ॻाल्हाए थो उन में हुनजो इज़हार थिए थो ॿी जेका साईं जी हिकिड़ी कहाणी आहे जेका शादी जे पस मंज़र खे ज़ाहिर करे थी हुन में हिकिड़ो जागीरदार फ्यूडल हुनजो छोकिरो अचे थो इहो असांजी सिंध जे ॿाराड़ी में जेको आहे सो रहे वापरे थो जेके बि तव्हां जेको आहे सो शयूं असांजे हिन तबक़ाती समाज जी पैदावार आहिनि उहे असांजे अदब जो जेको आहे सो हिसो बणिजंदा छो त असां उनजे निज़ाम मां असीं सिधा सां मुतासिर थियूं था उहो असांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजी ज़िंदगीनि ते असरअंदाज़ थिए थो मिसाल तौरु असांजे शहरनि जी सूरत हाल सही न आहे गुड गवर्नेंस न आहे बेड गवर्नेंस आहे अमन अमान न आहे माण्हू मरनि था इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से हिन कहाणियुनि में आहिनि शहरनि में गटरनि जो उथजणु इहो जेको आहे सो छाजो हिसो आहे शहरनि जे अंदरि जेको आहे सो रोड रस्तनि जो न हुअणु इस्पतालुनि जो न हुअणु हिते असां वटि म्यूनिसिपल कमेटी जे माण्हुनि कुता मार मुहिम हलाई त कुता मार मुहिम हलाइनि जेको आहे मिठाई जे दॿे में कुतनि खे जेको आहे विझी वेंदो हिकिड़ी ॿारड़ी जेको आहे साईं आदमी पाणी मिठाई खाई उहा वीचारी दरवेश जेको आहे मरी वई इहो असांजे समाज में थो भई वापरे न हाणे उन खे खणी जेको आहे पंहिंजी कहाणियुनि जो हिसो बनाइणु पंहिंजी जेको आहे अदब जो हिसो बनाइणु जेको आहे सो उहो माण्हू कंदो जंहिंजे अंदर में थोरी बग़ावत हूंदी उहो उन्हनि शयुनि खां बाग़ी थींदो ऐं उहो जेको आहे सो हिन निज़ाम खे कंहिं न कंहिं तरीक़े सां कंदो हाणे असां वटि त भई जेकॾहिं को तबक़ाती समाज ते ॻाल्हाए थो त पोइ चवंदा हुआ हीअ पॉलिटिकल लिटरेचर में लिखियो वञे हीअ जेको आहे सियासी जेको आहे सो लिटरेचर आहे पॉलिटिकल लिटरेचर सियासी लिटरेचर जेको आहे सो ज़ाहिर जेको बि तव्हां हुनखे सम्झो पर असांजी ज़िंदगीनि ते जेका शइ असरअंदाज़ थींदी उहा असां उनजो जेको आहे सो इज़हार असां कंदासीं पंहिंजे पहिरियों साईं नूर ख़ान आदिल खे मुबारक ॾियूं था
जो हुनजो पहिरियों मजमूओ जेको आहे छपिजी जेको आहे तव्हां दोस्तनि जे साम्हूं आयो आहे। ज़ाहिर आहे त साईं कहाणियूं इन करे पंहिंजो छपरायूं त उनखे हुन कहाणियूं सम्झो पहिरीं ॻाल्हि। ऐं हीअ सभु दोस्त जेके आया आहिनि साईं जे प्रोग्राम ते, साईं मुनवर सिराज वारा, साईं बख्शल बागी साहिबु आहे, सभु दोस्त सां आया, साईं दारेजो साहिबु आहे, इहे सभु जेके आया ज़ाहिर आहे त इहे बि इन ख़्याल सां आया त ज़ाहिर आहे हीअ हिकिड़ो कहाणियुनि जो मजमू आहे ऐं उन में के ज़िक्र लाइ कहाणियूं मौजूदु आहिनि। इन करे असांखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त हीअ हिकिड़ो सांगड़, न सिर्फ़ु सांगड़ पर सिंधी अदब में हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो वाधारो आहे। पंहिंजे कहाणी जे हवाले सां, किताब जे हवाले सां, अहिड़े राइटर जे हवाले सां हिकिड़ो आवाज़ु असांखे मिलियो आहे। कहाणी तव्हां ॾिठो हूंदो त कहाणी जेका मूं बि शुरूआत उतां ई कई आहे, त साईं जेका पहिरीं कहाणी लिखी आहे त कहाणी ही बि कहाणी आहे शायदि इहे उन में तव्हां पाण ॾिठो हूंदो त कहाणीकार जे कहाणी लिखण बाबति जेके मुंझारा आहिनि राइटर खे, उहे पाण ई हुन पहिरीं कहाणी में ॾेई छॾिया आहिनि त कहाणी कीअं लिखां, कीअं शुरूआत कयां, कीअं हुनजो इख़्तिताम कयां, कीअं हुनजो विच जेको आहे कहाणी जो कयां। त इन करे हुन कहाणी जो जेको असांजो इर्तिकाई जेके ॾाका आहिनि उन्हनि खे मौज़ू ठाहियो आहे। त पहिरियां त असांजी कहाणी हीअं हूंदी हुई, बादशाहनि जे ज़माने वारी कहाणी हूंदी जंहिंमें पखी बि हूंदा, जानवर बि हूंदा, माण्हू बि हूंदा। पोइ वरी ॿी कहाणी चए थो त बाबा ॿी कहाणी असांजे मौजूदा जेके हुकुमराननि जी, ज़ालिमनि जी, हिन जी हूंदी, उनजी हुन लिखी आहे। ऐं वरी चए थो टी कहाणी वरी जेको आहे हीअ बि लिखबी आहे, वरी जेको आहे उहो इनफ़रादियत वारे हुन सोशल रियलिज़म वारे हुन ते आयो आहे, उनजी हिकिड़ी नंढिड़ो अक्स हुन पेश कयो आहे। आख़िर में हू फर्स्ट पर्सन वारी कहाणी ते आयो आहे, संदे पर राइटर पाण ते जेको दाख़िली जेको माना असां जीअं लिखंदा आहियूं त उन ते आयो आहे। माना पॉइंट ऑफ व्यू जेको हुन खयो आहे फर्स्ट पर्सन ते, जेको आहे हिकिड़ो अदीब आहे, उनजे घर जी कहाणी की आहे। त इहे कहाणियुनि जा जेके आहिनि मरहला आहिनि ऐं कहाणी लिखणु जेका आहे उहा ज़रूरी न आहे त कहाणी लिखणु जीअं जहिड़े सां साईं चयो त कहाणी मुख़्तलिफ़ दौरनि मां, मुख़्तलिफ़ हिकिड़े फेज़िस मां गुज़री आहे, त इन नमूने सां चइबो त कहाणी जेका आहे उहा अञा अॻिते वधे पई, उहे नवां माना घाड़ेटा, नवां उस्लूब, नयूं शयूं ॻोल्हे पई। त इन करे असांजो बि इहो ई ख़्यालु आहे त कहाणी जेका आहे उहा जेकॾहिं हिन दौर में लिखिजे त उहो बिल्कुलु हिकिड़े जदीद नए माना जेके घाड़ेटा जेके अचनि पिया असां वटि, नवां लाड़ा अचनि पिया, उन्हनि तहत लिखिजे। छो त ही दुनिया जेका आहे उहा ग्लोबल दुनिया थी वई आहे, माना हिकिड़ी जेका आहे गॾिजी वई आहे। हाणे दुनिया जो जेको आवाज़ु आहे, दुनिया जो जेको लिटरेचर आहे, दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि, दुनिया जा जेके मसइला आहिनि, दुनिया जा जेके तज़ाद आहिनि, उहे असांजे समाजनि में बि जेको आहे असां ते असरअंदाज़ थियनि पिया। इन करे ज़ाहिर आहे उहे बि असां वटां बि रिफ्लेक्ट थियनि पिया, असां वटां बि ज़ाहिर थियनि पिया। ऐं उन्हनि खे असां उन्हनि जी जेके पेचीदगियूं आहिनि उनजे अंदरि में, उन्हनि मसइलनि में, उनखे सम्झण में, उन सभु शयुनि खे त राइटर खे बि उहे शयूं सम्झणियूं पवंदियूं, उन पेचीदगियुनि समेत उनजो इज़हार करिणो पवंदो। कहाणी हाणे जेकी कहाणी आहे उहा एतिरी सादी न आहे। कहाणी जेका आहे ॾिसो तव्हां, असां बोरखीअ जूं कहाणियूं पढ़ंदा आहियूं, नंढियूं कहाणियूं आहिनि, हालांकि हुन में मॉरल स्टोरीज़ बि आहिनि, सबक़ आमोज़ कहाणियूं बि आहिनि, ऐं उन में पंहिंजे एब्स्ट्रैक्ट स्टोरीज़ बि आहिनि, गॾोगॾु जेको आहे सरियलिस्ट स्टोरीज़ बि हुन में आहिनि। पर बोरखीज़ नंढियूं कहाणियूं लिखियूं, पर उन में जेके हुन पंहिंजे समाज ऐं उन ज़माने जे जेके माना हुन जा किरदारनि जा जेके माना ख़ासि तज़ाद आहिनि या स्टोरीज़ आहिनि, जेके माण्हू जे हिकिड़े तहज़ीबी हुन जा अंसर आहिनि, उन्हनि खे उहो खणी आयो ऐं अहिड़े नमूने सां उनजो इज़हार कयईं। उनजी पेशकश जो जेको अंदाज़ अहिड़ो हो जेको माना ॿिए कंहिंजो बि न हो। इन करे हुनजे अदब जेको आहे सॼी लातीनी अमेरिका खे मुतासिर कयो। लातीनी अमेरिका खां वेंदे एसि ताईं जो इहे जेके काफ़र राइटर पाण चवंदा आहियूं, सलमान रुश्दी, उनखे मुतासिर कयो हुन। हाणे माना तव्हां अंदाज़ो लॻायो, हालांकि हू बुनियादी तो रिलीजियस क़िस्म जो माण्हू बोरखी हुन बाइबल जो जेको आहे हिकिड़ो इंटरप्रिटेशन बि कई आहे, पर माना तर्जुमो करे, पर हुनजी सम्झाणी बि लिखी आहे हिकिड़े माना हिसे जी।
त इन करे चऊं था त ॾिसो जेको राइटर आहे उहो राइटर जेको आहे उहो उन ज़माने जी नब्ज़ खे जेको आहे सम्झे थो। त साईं असांजो समाज इन में असां चऊं था ठीकु आहे असांजो समाज जेको आहे काफ़ी पोइते आहे ऐं असांजी जेका ॿोली आहे उहा जेका जीअं आहे तंहिं नमूने सां एतिरी अञा सवाइ हाणे नई असांजी अख़बारी जेका सनद आई उन में ॿोली असांजी थोरी घणी जेका आहे मुख़्तलिफ़ इन्फ्लुएंस वरिता ऐं थोरो असांजो जेको आहे हिकिड़ो स्ट्रेट माना बयान अंदाज़ जेको असांखे हुन ॾिनो ऐं उहो राइटरनि बि वरितो तव्हां ॾिठो नजब अब्बासी वरितो अमर जली वरितो ॿियनि सभई वरितो पर कहाणी जीअं दोस्त चवंदा हुई कहाणी खे हरूभरू जेको आहे शुरू कजे तमीद ॿधी मुंहिंजे ख़्याल में मीर सद चयो मीर सद तनक़ीद कई त असां ॿियनि तनक़ीद कयूं था त तमीद ॿधी कहाणी शुरू कजे ज़रूरी न आहे तमीद ॿधी कहाणी कजे तमीद लाइ जीअं मिसाल रमज़ान साहिबु चयो न त बाबा जॾहिं तव्हां तमीद ॿधंदो त मतिलबु तव्हां का वॾी शइ पेश करण वारा आहियो तमीद ॿध पिया कंहिं वॾी शइ जे लाइ पर तव्हां शार्ट स्टोरी लिखो पिया त उन लाइ असांखे बुनियादी तर असां वटि तमामु सुठा राइटर आहिनि जेके असांखे मिसाल ॿधी सघनि था मिसाल जमाल अबरो आहे जमाल अबरो जी कहाणी तव्हां पढ़ो हू कीअं थो शुरू करे हू कहाणी उन जाइ तां शुरू करे थो जितां कहाणी जेका आहे एक्शन में आहे जिते एक्शन में आहे माना हिकिड़े मैक्सिमम एक्शन में आहे कहाणी उतां शुरू थो करे मिसाल कुहाड़ीअ वार खां शुरू थो करे मिसाल फांसी जी घाट खां थो शुरू करे मिसाल जेका आहे कंहिं अहिड़ी जाइ तां शुरू थो करे जितां माना कहाणी जेका आहे उहा पाण मथे बीठी आहे अॻे ई माना उरूज ते बीठी आहे उतां कहाणी खे थो शुरू करे ऐं नंढनि जुमिलनि में कहाणी में जेको एक्शन आहे उनखे कीअं खणी थो हले ऐं उन में न को तमीद आहे न को का ॿी ॻाल्हि आहे पर मुकमल हिकिड़ी कहाणी आहे एक्शन आहे ऐं उहा कहाणी जंहिं नमूने सां ख़तमु थी थिए त ॿोली जो बि हुनजो कमाल ॾिसो ऐं उन नमूने सां हुनजो एक्शन बि ॾिसो ऐं हुनजो जेको ड्रामेटिक अंदाज़ आहे छो त कहाणी में ड्रामेटिक अंदाज़ न हूंदो त कहाणी जेको आहे एतिरो माण्हू खे पकड़ींदी न माण्हू खे पकड़ण लाइ लाज़मी आहे त उहो शयूं लाज़मी हुजनि सो साईं नूर खान आदिल जूं जेके कहाणियूं आहिनि ज़ाहिर आहे उन में असां ज़ाहिर पढ़ी वेठा आहियूं त उन में हिकिड़ी शइ आहे त कहाणियूं थोरो सुस्त रफ़्तारी सां हलनि थियूं इहो आहे हुन में सुस्त रफ़्तारी सां हलनि थियूं जेका असां लिखियूं पिया आहिनि त इन करे उहे कुझु उन्हनि कहाणी जे हुन शयुनि खे टेम्पो खे पेशकश खे मुतासिर कनि थियूं ॿोली साईं वटि सुठी आहे हुन में कुझु ग़लतियूं जेके आहिनि उहे यकीन प्रूफ जूं बि आहिनि ऐं उहे साईं खे मूं बि ॿुधायूं मुंहिंजो साईं तव्हां मूंखे जेको ॾिनो आहे लिखण लाइ हुन में इलाही ग़लतियूं आहिनि पर हाणे ज़ाहिर आहे आउं हुन ग़लतियुनि ते त कोन लिखंदुसि न हबीब मुर्शिद लतीफ़ जूं सिठूं त जॾहिं कुर थियाम साञा पेरनि सी ऐं तॾहिं कुर तिर जेतिरो वेल न विसरियाम अंदरि रूह रहियाम सॼण उताकूं करे स्टेज ते वेठल सिंधी ॿोलीअ जा इंतिहाई ख़ूबसूरत तख़लीकार ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल एतिरा ई इंतिहाई बाशऊर साथियो हक़ मौजूद सदाईं सुखियाई सुराह जो सां गॾु सां मुंहिंजो लॻभॻि 30 साल पुराणो तालुक़ु आहे ऐं मूंखे यादि आहे उहा राति जेका सारंग जे उताक ते तरसियो हुउसि अमर सां मुंहिंजी मोहबतुनि जी हिकिड़ी कहाणी आहे उस्ताद साईं रमज़ान हबीब अज़ीम त आहे ई अज़ीम ऐं मीर हसन जी महबूबी मुल्क उहा सदाईं असांखे हेॾां ईअं छिकींदी आहे जीअं गुलाबनि जा ॿारहं पोपटनि खे पाण ॾांहुं छिकींदा आहिनि मिठू सांगड़ाई आज़ाद नसीम जेको वाक़ई जॾहिं मूंखे मिलंदो आहे त उनखां मुंहिंजो पिरी अञा ताईं कोन विसरी सघियो आहे ऐं साईं अलाह वाराए खे जेकर यादि न कजे मां सम्झां थो हिकिड़ो इंतिहाई अहम ऐं अनमोल जेको सो माण्हू सां गॾ में मुंहिंजो हिकिड़ो इंतिहाई प्यारो ऐं महबूब अकबर मैसूम जंहिं चयो त दिल का क्या एतबार है भाई एक रेशम का तार है भाई और चांद कहते हैं हम न फूल तुझे कर लिया झूम कर तूं कबूल तुझे ऐं हाणे अहिड़ो ई ताज़ो तालुक़ु साईं नूर आदिल सां जुड़ियो जेको असांजे अखियुनि जो नूर थी वियो थियो ईअं त आउं सम्झां थो 28 सेप्टेम्बर ते कास जो मुशाइरो हो आउं उन में महिमान हुउसि ऐं आउं उते वियुसि त उते साईंअ जी कहाणी हिन ई कहाणी किताब जी महूरत मटियारीअ में रखियल हुई साईं मूंखे उते किताब जी कापी ॾिनी
ऐं किताब ते मूंखे हैरत इहा थी त कंहिं माण्हूअ हिकिड़ी सिट बि कोन ॻाल्हाई हुई, सिर्फ़ु शाइरी पढ़ी वई ऐं मूं ते तकड़ में टुटल वजूद जो हिकिड़ो सुफ़ो पढ़ी वरितो ऐं उनखां पोइ मूं साईंअ जे कहाणी किताब ते अलाए छा ॻाल्हायो हुयो। ठीकु आहे, त मूं उन हिकिड़े सुफ़े पढ़ण मां ई इहो चयो हुयो त जॾहिं असां मार्केट में वेंदा आहियूं त असीं अन्न जो देरो खणी कोन वेंदा आहियूं, पर अन्न जी हिकिड़ी लप खणी वेंदा आहियूं ऐं उन लप मां असांखे घटि में घटि जिन्स जी ख़बर पवंदी आहे। त साईंअ जे उन ई हिकिड़े सुफ़े मां, उन ई हिकिड़े पेज मां असांखे ॿोलीअ जो अंदाज़ो थियो, साईंअ जे लिखण जो अंदाज़ो थियो ऐं साईंअ जे हिकिड़े डिक्शन या उनजो हिकिड़ो जेको ख़्यालु आहे या उनजो हिकिड़ो जेको थाट आहे उनजो हिकिड़ो अंदाज़ो थियो। ऐं सम्झा थो त हिन प्रोग्राम में वेठल उहे साथी जिन किताब टुटल वजूद खे मुकमिल पढ़ियो हूंदो ऐं उन्हनि मां मूं साईंअ जे पूरे किताब खे पढ़ियो आहे ऐं जीअं साईं रातियूं जागी हिननि कहाणियुनि खे लिखियो आहे ईअं मूं पखियुनि खे उजागा ॾेई हिन किताब खे पढ़ियो। हिन किताब जे हर हिकु कहाणीअ ते पंहिंजा नोट्स जेके वरिता आहिनि, पर हिते आउं वक़्त जे उन शइ जे करे उहे आउं तव्हां सां शेयर कोन कंदुसि। हाणे ॻाल्हि इहा थिए थी त इलाही सारियूं ॻाल्हियूं आहिनि त असां वटि पहिरीं ॻाल्हि त इन करे असांजो अदब जेको आहे उहो तरक़ी करे कोन सघियो आहे या अदब ते असां सही रुख में इन करे कोन ॻाल्हाए सघिया आहियूं छो त असां वटि किताब जूं महूरतूं थियनि थियूं पर इबियासी बेहक नथा थियनि। जेकर असां वटि किताबनि ते इबियासी बेहक थियनि त पोइ आउं सम्झां थो त सॼी उहा ख़बर पइजी वेंदी, पर जॾहिं महूरत आहे त पोइ उनजी साराही आहे। जीअं अमर चई त महाग जॾहिं आहे त पोइ ज़ाहिर आहे महाग में जेके शयूं लिखिबियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी जेका शइ आहे त साईंअ जी हिन कहाणी किताब में जेके कहाणियूं शामिलु आहिनि उन्हनि में कुझु कहाणियूं जीअं थधी छाम आहे या मक़सदु आहे त टोकिन पंहिंजो सेकेंड हैंड आहे, उहे मकालमाती कहाणियूं आहिनि, उहे ॻाल्हि ॿोल वारे गुफ़्तगू वारे हिकिड़े अंदाज़ में लिखियल आहिनि। साईंअ जूं जेके कहाणियूं आहिनि उहे बयानी कहाणियूं बि आहिनि। साईंअ जूं ऐं अमर जे इन शइ सां सहमत आहियां त साईंअ जूं कुझु कहाणियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो माना क्लाइमेक्स जेको आहे उहो एतिरो माना उहो मुतासिर कंदड़ माना उन में हिकिड़ी तलब ऐं तांग हिकिड़ी रहे थी त भई इन जो जेको क्लाइमेक्स हुजे हा उहो अञा ईअं हुजे हा, पर साईंअ जे कुझु कहाणियुनि जो जेको क्लाइमेक्स आहे उहो माना ॾाढो भरपूर आहे। हाणे जीअं इनकलाबी जेका कहाणी आहे उन जूं जेके आख़िरी जेके ॿ सिटूं आहिनि न उन जूं उहे उन कहाणीअ जूं ॾाढियूं मक़सदु आहे त हिकिड़ियूं लाजवाब सिटूं आहिनि जिन में उहो शागिर्द खे जेको सो चइजे थो त भई तव्हां घोड़े खे छॾे तव्हां पंहिंजी ॿोली ॾांहुं जेको सोच खे मुंतकिल कयो या इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि। ऐं सम्झां थो त मूंखे जंहिं ॻाल्हि मुतासिर कयो उहा इहा बि आहे त साईंअ जे कहाणियुनि में उघाड़े सच जूं माना उघाड़प जूं जेके उहे लफ़्ज़तूं बि आहिनि, माना उन्हनि में उन जेको लिखियो आहे उहो उन हिकिड़े पंहिंजे आर्ट सां लिखियो आहे, उन पंहिंजे हिकिड़े हुस्न सां लिखियो आहे। उहा उते जिते उते लिखियो आहे जिते उन शइ जी हिकिड़ी ज़रूरत हुई। हाणे साईं जेके पंहिंजे कहाणियुनि में जेके मौज़ू खणी आयो आहे उन्हनि में खोड़ सारा मौज़ू अहिड़ा आहिनि जेके पुराणा मौज़ू आहिनि, उहे जेके उहे न जीअं पढ़ियल मिस्री आहे ऐं सम्झा थो त इन क़िस्म जा जेके आहिनि उहे इलाही सारा जेके इलाही माना कुझु कहाणियूं अहिड़ियूं आहिनि जेके उन्हनि मौज़ुनि ते लिखियूं पियूं आहिनि, पर साईंअ जी जेका उन्हनि में ट्रीटमेंट आहे, साईंअ जो जेको उन्हनि जी प्रेज़ेंटेशन जेका आहे, साईं जी जेका पेशकश आहे उहा साईं जी उन में हिकिड़ी पंहिंजी इंफ़रादियत आहे, उन में साईं जो पंहिंजो हिकिड़ो जेको सो उहो रंग आहे, पंहिंजो हिकिड़ो ढंग आहे। ॿी शइ इहा त साईं जी जेका ॿोली आहे उहा ॿोली ॾाढी ख़ूबसूरत आहे। साईं वटि इस्तिलाह आहिनि, साईं वटि चवणियूं आहिनि, साईं वटि पहाका आहिनि ऐं छो साईं हिकिड़ो उस्तादु रहियो आहे उन हवाले सां उन में उहे जेके उहे सभई जेके से उहे हुस्नाकियूं मौजूदु आहिनि। ऐं साईंअ जे मक़सदु आहे त कुझु जेके कहाणियूं आहिनि उन्हनि में समाजी तवान उन ते इलाही ॻाल्हायो वियो, जीअं टोकिन आहे या उहो अटे वारी जेका कहाणी आहे उहो कतार में वठी जेके माण्हू बीहनि था जेका हिकिड़े माण्हूअ जी जेका तदलील थिए थी त साईं वटि हिकिड़ी इंसान दोस्ती आहे, साईं वटि हिकिड़ो पैगाम आहे, साईं वटि हिकिड़ो दर्स आहे। हुन ते मां सम्झां थो त असांजे साईं
मुनवर अञा वधीक कहाणी ते बहितर ॻाल्हाईंदो। साईं अमर जेको आहे उहो बहितर ॻाल्हायो आहे त साईंअ जे जेके कहाणियुनि जो जेको रंग आहे ढंग आहे उन में ज़ाहिर आहे असां हाणे ॻाल्हि जॾहिं कहाणीअ जी थिए थी त हिन दौर में असीं ॾिसूं था त साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो आहे या पीर उबैद राशिदी आहे या ॿिया जेके असां वटि जेके कहाणीकार आहिनि उहे ख़ूबसूरत कहाणियूं लिखनि पिया। पर वेझड़ाईअ में मूं जॾहिं गुलाम नबी सोमरे जी कहाणी वक़्तु ऐं ज़ंजीरी पढ़ी त मूंखे हैरत थी त केॾियूं शानदार उहे कहाणियूं जेके लिखजनि पियूं। या उनजी नसीर कुंभड़ जी कहाणी आहे दरिया पंथी दिलि, इंतिहाई हिकिड़ी सगारी ऐं शानदार कहाणी आहे। मुनवर सराज जी जेका वेझर में मूं कहाणी पढ़ी अरिड़हीं कहाणीअ जी उदासी त मां इंतिहाई घणो हैरान थी वियुसि। या हिन वक़्तु इमदाद रिंद ॾाढी ख़ूबसूरत कहाणी लिखे पियो, मोहम्मदीन राजड़ी ॾाढी ख़ूबसूरत कहाणी लिखे पियो। त असां वटि ख़ूबसूरत कहाणियूं लिखजनि पियूं ऐं मां सम्झां थो त हीउ जेको किताबु आहे उहो साईंअ जो इहो हिकिड़ो बुनियादु साबित थींदो ऐं उन यकीनन अॻिते साईंअ जा जेके किताब ईंदा कहाणियूं ईंदियूं उन्हनि जी जेका तराश थींदी उहे इंतिहाई शानदार हूंदियूं। बाक़ी ॿोलीअ जे हवाले सां ऐं इज्तिमाही हिकिड़ी जेका ॻाल्हि कयां त असांजा जेके बि किताब छपजनि पिया उन्हनि में माना उन्हनि खे ॾिसी करे ईअं एॾो ॾुख थिए थो, अंदरि सड़ी थो वञे त असां वटि झिरकी ऐं घे घोड़ो जेको आहे वॾी हेसां लिखियो वञे पियो, ॿिनि अखियुनि वारी हेसां नथो लिखियो वञे। त ॿोलीअ जो जेको बिगाड़ आहे, प्रूफ जूं जेके चुकूं आहे, मां ॿोलीअ जो जेको बिगाड़ सूरतक्तीअ जूं जेके चुकूं आहिनि ऐं प्रूफ जूं जेके ग़लतियूं आहिनि ऐं उन क़िस्म जूं शयूं हिन किताब में बि तमामु घणियूं मौजूदु आहिनि। पर या ॿोलीअ जे लफ़्ज़नि जो जेको उहो आहे पर उन्हनि ते ऐं यकीनन उन क़िस्म जूं जेके बि शयूं आहिनि, छो त साईं चयो पिए त उहो पेज ॿुधायो, सुफ़ो ॿुधायो, ऐं साईंअ खे उहो पेज, उहो सुफ़ो, उहा सिट ऐं किताब में जेके बि शयूं मूं नोट कयूं आहिनि उहे साईंअ खे व्हाट्सअप कंदुसि पर पर्सनल हूंदियूं, ठीकु आहे। ऐं साईंअ खे मुबारकबाद ॾियां थो। साईं राशिद मोराई जो सिखियूं आहिनि त मुल्क सॼो माठार में वेढ़ियो पियो आहे, हा पर सिंधी अदबी संगत जाॻे थी। सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जे दोस्तनि खे मुबारकूं, छो त सिंधी अदबी संगत सिंधी अदब ऐं सिंधी ॿोलीअ जे बका जे लाइ जेको कमु करे पई उहो इंतिहाई शानदार। वरी महिरबानी दोस्तनि खे जीए सिंध। मुंहिंजे हिन पेपर जो उनवान आहे सेकेंड हैंड। स्पेन जे शाइर फेडरिको गार्सिया चयो हो त जेकॾहिं मां बुख विघे तड़पी रहियो आहियां, मां घिटीअ में पिनंदे ख़ैरात घुरी रहियो आहियां, तंहिं हूंदे बि मां माण्हुनि खां मानीअ जो थोहो कोन घुरंदुसि। मां खामुंड मानीअ जो हिकु टुकड़ो ई घुरंदुसि, पर उन सां गॾोगॾु ख़ैरात में पढ़ण लाइ हिकु किताबु घुरंदुसि। हीअ इल्म ऐं अदब जी पुरकैफ़ दुनिया जंहिंमें तसवुर ऐं हक़ीक़त जा जलवा केॾा न रूह परवर थियनि था। ॾुख तोड़े सुख, अंदरि तोड़े ॿाहिरि जी दुनियाउनि जा अक्स कीअं न खाम में हुरी वञनि था। हूअं बि पंहिंजनि जज़्बनि, ख़्यालनि, अहसासनि, कैफ़ियतुनि ऐं ख़्वाबनि खे लफ़्ज़नि जो रूप ॾियणु ॾाढो ॾुखियो अमल आहे। आम तौर ते त मच्छियुनि ॻाल्हियुनि खे तमामु घटि माण्हू लफ़्ज़नि में ॻाल्हाए उन्हनि खे इज़हारे सघंदा आहिनि, जॾहिं त इन्हनि लफ़्ज़नि खे तहरीरी सूरत ॾियण वारो ॾांहुं वरी ॻाल्हाए लफ़्ज़नि खां वधीक ॾुखियो हूंदो आहे। उहो ॾांहुं अञा वधीक तॾहिं ॾुखियो थी पवंदो आहे जॾहिं उन इज़हार खे कंहिं अदबी ज़ाविये में पेश कबो आहे। आखाणी चवण खां वठी कहाणी लिखण ताईं जा सभई मरहला तइ करे जी कहाणी वधीक मुश्किल तरीन ज़ावियनि जे फ़नी लवाज़मातुनि ताईं वञी पहुती आहे। पुराणे खां नई कहाणीअ ताईं जो सफ़र केतिरनि ई फ़नी तजुर्बनि मां गुज़री हर भेरे जदीदियत जा नवां नवां रंग ऐं रूप पसाईंदो रहियो आहे। लफ़्ज़ लफ़्ज़ तरतीब सां जोड़े का तख़लीक़ मुकमिल करणु अदबी तपस्या जो कठिन सफ़र आहे ऐं पोइ उन्हनि सभिनी तख़लीक़ुनि खे सहेड़े किताबी सूरत में आणणु अॼु जे हिन घुट ऐं ॿूसट वारे दौर में हिकु वॾो अदबी कारनामो। छो त बकौल रेनी डेकार्ड जे त सभई सुठा किताब पढ़णु ईअं आहे जीअं पोइनि सदियुनि जे बहितरीन माण्हुनि सां गुफ़्तगू करणु। ऐं सच त मां अदब जे हर मौज़ू वारे किताबनि खे पढ़ंदे ईअं भाईंदो आहियां ॼण मां उन्हनि लेखकनि सां मुलाक़ात कंदो हुजां, साणनि ॻाल्हाईंदो हुजां, जंहिं करे मूंखे उन्हनि सां मिलंदे हिकु अजीब क़िस्म जी रुसियत पैदा थी पवंदी आहे। सदियुनि पुराणियुनि किताबनि खे पढ़ंदे हाल मां तमामु घणो पोइते रहिजी माज़ीअ में पहुची जॾहिं उन्हनि विसारियल लेखकनि सां मिलंदो आहियां त मुंहिंजे मन जी कैफ़ियत ककोर जी रेटी थी पवंदी आहे। किताब हर दौर जो आईनो हूंदो आहे। अदब तसवुर जे आखाणी ते उणियल, आॾाणे ते उणियल अहिड़ो त रेशमी ख़्याल जो थान आहे
जंहिंजी रंगीनी ऐं नफ़ासत बेरंग दिलनि ऐं दिमाग़नि खे रोशन करे छॾींदी आहे। इहो ई कारण आहे जो फिक्शन जी दुनिया माण्हू जे अंदरि जी विशालता में इज़ाफ़ो आणींदे संदसि ज़हनी वुसतुनि खे वधीक वुसत बख़्शींदी आहे। अल्बर्ट आइंस्टाइन चवाणी त मंतक तव्हांखे लफ़्ज़ खां ॿिए ताईं वठी वेंदो जॾहिं त तसवुरु तव्हांखे हर हंधि पुॼाईंदो आहे। अदब इंसानी ज़िंदगी जे छुड़वागिन ऐं गोड़ गुमसान खे माठो करे उन में गौर ऐं फ़िक्र जूं पुरसुकून लहरूं पैदा कंदो आहे। अर्नेस्ट हेमनगिवे जे लफ़्ज़नि में त ॻाल्हाइण लाइ 2 साल लॻनि था पर ख़ामोश कीअं रहिजे उहो सिखण लाइ 60 साल लॻी वेंदा आहिनि। नूर आदिल पंवर जे कहाणी जो किताबु टुटल वजूद सिंधी कहाणियुनि में हिकु सेबतो कहाणी किताबु आहे जंहिंमें समाजी हक़ीक़त निगारीअ जे तस्वुराती रंग में लिखियल वॾे ॾांहुं वारियूं कहाणियूं शामिल आहिनि। नूर आदिल ज़िंदगीअ जे तजुर्बनि मुताले ऐं मुशाहिदे मां पंहिंजे अंदर जे कहाणीकार खे पचाए रेटो कयो आहे। उन करे बि संदसि हिन किताब जूं कहाणियूं मुख़्तलिफ़ समाजी मौज़ूअनि ते लिखण जे अंदाज़ सां ॾाढियूं वणंदड़ ऐं पढ़ण वारी छिक खे वधाए छॾीनि थियूं। नूर आदिल जूं सभु कहाणियूं जदीद सिंधी कहाणीअ जे फ़नी पहलुनि खे अपनाईंदे पाण में कहाणी पिड़ो रखनि थियूं ऐं संदसि कहाणी जा मौज़ू ॾांहुं तख़लीक़ी अंदाज़ ऐं मुख़्तसिर मज़ाक़ ॿोलीअ जी नफ़ाज़त या चूंड किरदार निगारी मंदर निगारी मक़सदियत वारा पासा ॾाढा सगारे नमूने पेश कया विया आहिनि। कंहिं बि कहाणीअ खे पुराणो बनाइण लाइ पुरअसर बनाइण लाइ मथियां पहलू तमामु ज़रूरी आहिनि। मां सम्झां थो त मथे कंहिं बि पहलू वारे रंग में कहाणी लिखण लाइ बुनियादु हक़ीक़त मां ई खणी जोड़णो पवंदो आहे। हर तसवुर या ख़्यालु हक़ीक़त मां ई फुटी निर्वार थींदो आहे। नूर आदिल पंहिंजे समाजी हक़ीक़त निगारी वारे शऊरी बहक में समाज जे जिन बि पासनि खे फोकस कयो आहे उहे पासा या अहिड़ो जदीद अंदाज़ असांखे जदीद सिंधी कहाणीअ में अॻु बि मुख़्तलिफ़ रंगनि तोड़े रूपनि में मिले थो, छाकाणि त जिदत जी हिकिड़ी सतह ताईं अहिड़ो जदीद अंदाज़ पहुची उनखां अॻिते वधी लिखण वारी सरायत न माणे पंहिंजी जिदत जो वर्जाउ करे पंहिंजी ई रवायत बणिजी पवंदो आहे। हर जदीद कहाणीकार कहाणीअ जे सफ़र में अॻिते खां अॻिते वधण लाइ फ़नी ऐं तख़लीक़ी क़ुवत माणनि ताईं पंहिंजे दौर जे दायरनि में फिरंदो रहंदो आहे ऐं जेको बि जिदत जा सभई पासा अपनाए जिदत जे नहज माणींदो आहे उहो ई नई जदीद आलमी कहाणीअ जी पैरवी करे सघे थो। नूर आदिल जी जूं ही कहाणियूं पंहिंजे रंग ऐं ढंग ताईं त ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि पर हाणे नूर आदिल खे हिन कहाणी वारे सफ़र खे अॻिते वधाए जदीद कहाणीअ जा नवां रुख़ दरियाफ़्त करण लाइ संदसि अंदर जे कहाणीकार खे वधीक जुस्तजू लाइ आमादा करणो पवंदो, छो त अॼु जी जदीद सिंधी कहाणीअ जे मुख़्तलिफ़ अंदाज़ ऐं टेक्निक सां लिखी वञे थी उते समाजी मसइलनि सां गॾु इंसानी नफ़्सियात खे बि उजागर करे थी। हूअं त नूर आदिल जूं सभु कहाणियूं कोट करण जहिड़ियूं आहिनि पर संदसि 2 कहाणियूं हीअ बि कहाणी आहे ऐं सेकेंड हैंड ॾाढियूं ज़ोराइतियूं कहाणियूं बासनि थियूं। हीअ बि कहाणीअ में पेश करण जो ॾांहुं कहाणीअ जी उन तख़लीक़ी अंदाज़ मज़ाह जो तख़लीक़ी ॾांहुं ॿोली तोड़े ॿिया पासा ॾाढा सगारा आहिनि पर हीअ जदीद कहाणी पंहिंजी जिदत जो पड़ाॾो ई आहे या सेकेंड हैंड जदीद ऐं मुकमिल बहितरीन कहाणी आहे जेका पंहिंजे जिदत जे सफ़र में अॻिते ॾांहुं सफ़र करे थी। इहो ई अंदाज़ नूर आदिल जे कहाणीअ खे तख़लीक़ी कहाणीकार जे नहद ते पहुचाए सघे थो। हिननि कहाणियुनि जी हिकिड़ी अहम ख़ुसूसियत इहा बि आहे त उहे सभु कहाणियूं कंहिं बि डेघ या घटि वधाईअ जे पैमाने खां हटी कहाणीअ जे तुज़ कैनवास जे फ्रेम में साह खणंदे मुख़ातिब थियनि थियूं। अदब में हक़ीक़त निगारी करणु रुॻो समाजी अक्सबंदी न हूंदी आहे पर उहा अकासी केतिरी फ़नकारी अंदाज़ सां कजे थी उहो ई हिकु अलॻि ऐं तख़लीक़ी कमु हूंदो आहे जेको ई अदब में ॻणाए सघिजे थो। अदब समाज जो आईनो आहे ऐं उन आईने में मुनक़्स थियल अक्स केतिरा चिटा ऐं पंहिंजे आर्टिस्ट कुणत में केतिरा दिलावीज़ आहिनि उहा अलॻिता ई हिकु लेखक खे अमरता बख़्शींदी आहे। ॻाल्हि करण ऐं अमल करण ॿ अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि जिन जो ॻांढापो हुअणु हिकु लेखक लाइ बिन ज़रूरी आहे। हो ची मिन चवाणी त तव्हां नज़रियुनि ते हज़ारे किताब पढ़ंदा पर जेकॾहिं तव्हां नज़रियुनि खे अमली ज़िंदगीअ में लागू करणु नथा सिखो त पोइ तव्हां हिकु किताबी कबड खां सवाइ ॿियो कुझु बि न आहियो। नूर आदिल जी कहाणी अवामी अटो ऐं आऊं पढ़ी करे मुंहिंजे ज़हन ते दोस्तो विस्की जा ई लफ़्ज़ तरी था अचनि त माण्हू खे रुॻो मानी गभे मानी ॾिबी त हू मानीअ जो ग़ुलाम बणिजी वेंदो, जेकॾहिं हुनखे मक़सदु ॾिबो त हू जबल बिॾारे विझंदो। या ची गवीरा चवाणी त ज़ुल्म एतिरो बुरो न आहे जेतिरो असांजी ख़ामोशी, जेकॾहिं ईअं ॻाल्हाइणु न सिखियो वियो त तव्हांजा ईंदड़ नसुल गूंगा पैदा थींदा। अदब समाजी सुजागी जो बि नालो आहे। का बि लिखणी मक़सद खां ख़ाली न हूंदी आहे। हर मुसबत मक़सदु इंसानी जियापे जी ज़मानत हूंदो आहे। आइंस्टाइन केॾी न भली ॻाल्हि कई आहे त तइलीम किताबनि खे रुॻो
यादि करण जो नालो न आहे बल्कि सोचणु सम्झणु गौर ऐं फ़िक्र करण जो नालो आहे। नूर आदिल पंहिंजे समाजी रवैयनि खे ॾिसी ऐं महसूसु करे पंहिंजनि कहाणियुनि में चिटे फ़नकाराणे नमूने उन्हनि जो तानी पेटो जोड़े ॿाहिरियुनि हालतुनि खे पंहिंजे रूह में तहलील करे जदीद कहाणीअ जो कैनवास जोड़े सिंधी अदब खे पंहिंजे हिसे जी हिकु बहितरीनु भेटा पेश कई आहे। दरअसल हिकु बाशऊर लेखक जॾहिं पंहिंजे ओसे पासे ते नज़र फेराईंदो आहे त उन में मौजूदु मनफ़ी तोड़े मुसबत तस्वीरूं संदसि मन जे पुरअमन ऐं शांती खे आर्टिस्ट लाइ हिकु चैलेंज बणिजी संदसि दिलि ऐं दिमाग़ खे मुतासिर करणु लॻंदियूं आहिनि। हूअं बि तव्हां जॾहिं समाज जे कंहिं बि मौज़ू ते लिखो था त दरअसल उहो अमली उन्हनि मौज़ुनि लाइ प्यार ऐं नफ़रत जो सबबु बणिजे थो, छो त हिकु लेखक जो मन पंहिंजी हियत में सदाईं प्यार ऐं मुहबत जो तरानो हूंदो आहे। आस्कर वाइल्ड चवाणी त मुताइले मौसीक़ी आर्ट सां लाॻापियल माण्हू कॾहिं बि तअसुब पर संहिता पसंदि नथो थी सघे। ऐं मौलाना अबुल कलाम आज़ाद जे लफ़्ज़नि में त जेको माण्हू मौसीक़ी नथो ॿुधे ऐं अदब नथो पढ़े उनजी शख़्सियत में कॾहिं बि तवाज़ुन पैदा न थींदो। अदब समाजी शऊर जे तवाज़ुन खे बरक़रार रखण जो अहिड़ो त हक़ीक़ी पैमानो आहे जंहिंजे आधार ते तव्हां ज़िंदगीअ जे मसइलनि ऐं मामलनि जी उखेल करे सघो था या तसवुर जी तरक़ीअ तुरहे ते तरी ख़्यालनि जी काइनात जा मेराज माणे सघो था। उन करे बि शायदि नूर आदिल जे टुटल वजूद खे जोड़ण जो सलीक़ो अदब ऐं आर्ट जे जोहर मां ई फुटी तख़लीक़ थियो आहे। महिरबानी। मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिन जो सराफन अणतोरी लॻायो। स्टेज ते वेठल मुंहिंजा मानवारा साईं मनोरस राज, बख्शल भागी, साईं मुंहिंजा महबूब माशूक धारेजो साहब, साईं अब्दुल्ला चांडियो साहब, उन सां गॾु मुख्तार जमाली साहब, साईं मीर साईं असांजो मरकज़ी पंहिंजो सेक्रेटरी राब्ता सेक्रेटरी प्रेस सेक्रेटरी सिंधियत बि संगत, उन सां गॾु जिन दोस्तनि हिते ॻाल्हायो आहे स्टेज ते उन में साईं मीरसन बि ॻाल्हायो आहे, साईं उस्ताद निज़ामाणी असांजो सिंध जो बहितरीन हिकिड़ो कहाणीकार बि आहे, मौरख़ बि आहे, सफ़र नामा बि साईं लिखंदड़ आहे। उस्ताद पंहिंजे हिते असां वटि हिकिड़ो वॾो सघारो नालो आहे सांगड़ जो। राजन मंगरियो किताबनि जो राइटर आहे, हिते 2 किताब साईं राजन मंगरे अची चुका आहिनि, उन बि ॻाल्हायो आहे। ऐं साईं रमज़ान लिगारी असां वटि आउं सम्झां थो अदब में हुनजो वॾो नामाचार आहे ऐं सुठो राइटर बि आहे ऐं शाइरी जो किताब बि संदसि आयल आहे। सिराइकी ते मां सम्झां थो साईं जो किताब बि छपिजी चुको आहे। उन खां पोइ अदब सां तमामु घणो साईं जो वास्तो रहियो आहे ऐं अञा रहे पियो। ऐं उन सां गॾु साईं वली मोहन ख़ासकेली उन बि साईं ॻाल्हायो आहे। ऐं इब्राहिम मंगरियो साहिबु असां वटि प्रोफेसर आहे, उन बि साईं जेको आहे सो ॻाल्हायो। ऐं उन खां अलावा साईं मुमताज़ लिगारी सदो तारीफ़ पाण ख़ुदि ई आहे, ऐं मुमताज़ लिगारी प्रोफेसर ऐं जेको आहे सो उन बि साईं ते ॻाल्हायो आहे। ऐं उन सां गॾु असांजे नौजवान रागी सांगड़ जो हिदायत गुलज़ार बि उन पंहिंजो जेको सो मुंहिंजो गज़ल हिते पेश कयो। ऐं सभु खां वधीक जिन स्टेज ते बि ॻाल्हायो ऐं उन्हनि सभिनी जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। ऐं उन खां अलावा हेठि जेके चहिरा वेठा आहिनि उहे कंहिं कंहिंजा नाला खणांसि, मुंहिंजा महबूब आहिनि, मुंहिंजा साईं आहिनि, मुंहिंजा पीरी आहिनि, सभु जेके चहिरा हिक ॿिए जा असां ॾिठल वाइठल आहियूं, के मुंहिंजा हम उमिरि आहिनि, के हमसर आहिनि, ऐं के पंहिंजो जेके आहिनि असांजा वेझा अज़ीज़ बि आहिनि। उन्हनि सभिनी जो पिंडाल में वेठल सभिनी जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजी मुख़्तसर हिन नंढड़ी तक़रीब में शिरकत करे ऐं असांजे साथियुनि खे बि ॿुधो ऐं असांजे मुक़ररनि खे ॿुधो। मूंखे अलाए छो ॾाढो डपु हो, ख़ौफ़ हो, हिकिड़ो बाह में गुमान हो त अलाए कहिड़ो हशर थींदो मुंहिंजो। सो सच पुछो त हिते हिकिड़ी सनद मिली वई, सर्टिफिकेट जेको मिली वियो हिते असांजे महान दोस्तनि जेके पंहिंजो ॻाल्हायो त मजमूई जेका रिज़ल्ट आई उहा ॾाढी सुठी रिज़ल्ट आई।
त मां हाणे आऊं पंहिंजो पाण खे हिकिड़ी कहाणीकार चवाए सघां थो छो त उन में ॾाढो हुयमि मूंखे सुबुह जॾहिं मुमताज़ लिगारी फ़ोन करे चयो त यकीन कर मां खिला पियो मूंखे चयो तूं खिली छो तुंहिंजी तारीफ़ पियो करे मूं चयो यार तूं भोग त कोन करे सुबुह सुबुह त मूंखे चवंदा यार मूं कहाणी ताईं सची ॻाल्हि इहा आहे त जिन बि दोस्तनि मुंहिंजूं कहाणियूं पढ़ियूं आहिनि उन्हनि वाह वाह ज़रूरु कई आहे मक़सदु कहाणीकार आऊं चवां थो कहाणीकार उहो जेको असांजे हिन मुआशिरे में जा हिते जेको असांजे जेके ही जेका ॾाढ ज़ुल्म जबर ऐं हेठि सतह ते जिन बि दोस्तनि लिखियो आहे ऐं उन हमेशह चवंदा आहिनि त कंहिं ग़रीब सां वेहिजे त उन ग़रीब सां जेको आहे सो तव्हां उन जूं पंहिंजी हमदर्दी जूं ॻाल्हियूं कंदा त हू तव्हां सां प्यारु करणु शुरू कंदो त मुंहिंजी जेका कहाणी में तव्हां ॾिठो हूंदो त जेके बि मुंहिंजूं कहाणियूं आहिनि छो त मां पाण ख़ुदि पीड़ाव मां गुज़रियो आहियां ऐं मुंहिंजो हिते जेके हिन में पंहिंजे पारां लिखियल आहिनि में को बि वधाव कोन्हे सची ॻाल्हि इहा आहे त जेको कुझु मूं लिखियो आहे उहो आउं हुअसि ऐं आउं इन सॼी मरहले मां ख़ुदि गुज़रियो आहियां उन करे मूंखे ख़बर आहे त मूं गुरबत मां इंतिहाई वेझड़े मां वेझड़ो पंहिंजो पाण खे जेको आहे सो महसूसु कयो उहे दर्द उहे सूर उहे वालदा जूं तकलीफ़ूं वालिद इहे सभु शयूं जेके आहिनि से मूं उन में सभिनी में गुज़रियुसि ऐं उन खां पोइ जेको मुंहिंजो वास्तो रहियो टीचिंग सां रहियो टीचर रहियुसि त मुंहिंजो अक्सर ॿाहिराड़ियुनि में ट्रांसफर थींदी रहंदी प्राइमरी मास्तरी अक्सर वाह त उते जो माहौल उते जा माण्हू उते जो दर्द उते जा सूर उते जूं ॻाल्हियूं ऐं शादियुनि मुरादनि जा इहे सभु सिलसिला इहे सभु जेके आहिनि से मुंहिंजे ज़हन में हुया ऐं उन खां पोइ जॾहिं मूं इहो लिखण जो सिलसिलो शुरू कयो सिंधी अरबी संगत में आउं पढ़ंदो हुउसि हिते जे दोस्तनि उनखे उन वक़्तु एप्रिशिएट कंदा हुआ कान हींअर कोन थोरो हिनखे ज़रूरु 65 साल 4-5-8 साल जूं पुराणी तव्हां ॾिठो हुन में टोकन हाणे टोकन कहाणी जेका आहे सभु हींअर त उहा कंडीशन कोन्हे पर उन वक़्तु उहा कंडीशन हुई जंहिं टाइम ते मूं लिखियो या अवामी अटो जेको उहो मूं उहो जो उन टाइम ते लिखियो तव्हां ॾिसंदो उन कहाणियुनि जे रेफरेंस बैक डेट में ज़रूरु आहिनि पर उन वक़्तु अवामी अटो जॾहिं अटे सांगड़ में ईंदो अटो त माण्हू उन अटे जे पोयां भॼंदा डोड़ंदा हुआ हीअ उन वक़्त जी लिखियलु आहे या इन विच में साईं रमज़ान राही साहिब जी कहाणी शख़्सी कहाणी त इहे सभु मक़सदु के जदीद कोन्हनि पर थोरो वक़्तु ज़रूरु उन्हनि में लॻल आहे विच में त उन हवाले सां मूं चयो त कासिम राय साहिब जी कहाणी हिन में हिकिड़ी अथव कासिम राय जी कहाणी जी सर त हाणे मक़सदु इहे सभु शयूं जेके आहिनि उहे उन वक़्त जूं माना लिखियलु कहाणियूं आहिनि को सफ़ा हींअर ताज़ियूं उहो तो पर मवाद लिखियो पियो पोइ पियो जीअं साईं उस्ताद इब्राहिम चयो त भई इहो जेको आहे सो पियो हूंदो ॾेखारींदो ऐं पोइ चवंदो बाबा तूं हाणे साईं वारा सभई दोस्त हिमथाईंदा त ज़रूरु आहे पर हिमत कोन बि थींदी छपाई जे लाइ कुझु मजबूरियूं हुयूं उन करे छपाए न पिया सघियूं ऐं पोइ इहो ॿाहिरि सो हिते काफ़ी आउं सम्झां थो दोस्त जेके आहिनि से ॻाल्हाया आहिनि त भई जीअं हिकिड़े दोस्त ॻाल्हाए तमहीद ॿधणु तमहीद जे मक़सदु कंहिं ॻाल्हि करण खां अॻु में उनजो ग्राउंड जेको आहे सो कहाणी जो मक़सदु इहो आहे त भई का ॻाल्हि जेका आहे उहा माण्हू पंहिंजी पेश करे हाणे उन जे लाइ तमहीद ॿधण जो मक़सदु पहिरियों जो ग्राउंड ठाहिजे उनजो किरदारु जेको आहे कहाणी में हमेशह कहाणी हलंदी आहे किरदार ते करेक्टर ते ऐं ॿियो त तव्हां मैसेज कहिड़ो ॾियणु था चाहियो तव्हां पंहिंजो पैगाम कीअं था ॾियणु चाहियो मुंहिंजी कहाणी में तव्हां ॾिठो हूंदो त शुरूआति में हसी मज़ाक पाए खिलबो पाए रस्मूं आहिनि रीतूं आहिनि तौर आहिनि तरीक़ा आहिनि सभु शयूं आहिनि ऐं उन में पोइ किरदारु जेको असां किरदारु खणणु था चाहियूं उन किरदार सां मुहबत पैदा थी वञणु माना राइटर खे एतिरो त माना जेको सो मजबूर कजे त हू उन शइ खे अॻिते पढ़े त भई इहो जेको मुंहिंजो किरदारु आहे जेको एतिरो सारो हाईलाइट थियो आहे उन सां अॻिते हली ट्रेजिडी थिए कहिड़ी थी कहाणी जेको किरदारु आहे उन सां कहिड़ो अॻिते हशर कहिड़ो थो थिए त इहो जेको सिलसिलो आहे इहो मूं उन में जेको लिखियो आहे कहाणियुनि पंहिंजनि में ऐं सम्झां थो त सादियूं कहाणियूं मुंहिंजियूं आहिनि ज़रूरु आहिनि ॿाहिराणी जे माहौल में लिखियलु आहिनि ऐं मूं कोशिशि कई आहे त उनखे पस मंज़र जेको आहे उन जो उन में ॾियां ऐं कहाणी जे किरदार खे बि खणा ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो मैसेज पैगाम जेको आहे उहो आउं अॻिते पहुचायां त आउं जेको आहे सो हीअ शइ ॾियणु थो चाहियां तव्हां ॾिठो हूंदो जंहिं बि कहाणियूं पढ़ियूं आहिनि त उनजे इख़्तिताम में या क्लाइमेक्स जेको आहे
उन जो कंहिं न कंहिं ज़रूरु छिरकाईंदड़ थोरो घणो ज़रूरु रहियो आहे या थोरो घणो इमोशनल ज़रूरु माण्हू थिए थो। तव्हां कहाणीकार को पढ़ंदो त पछाड़ी में उन में थोरो वीचार थींदो, ज़रूरु तव्हां थोरो इमोशनल थी वेंदा। त इहो आउं सम्झां थो हिकिड़े राइटर जी कामयाबी हुजे थी जो हू पंहिंजो लिखंदड़ पढ़ंदड़ खे पाण सां गॾु वठी हले थो ऐं पोइ उहो जेको आहे सो आख़िरीअ में उन जे सो असांजे पंहिंजो काफ़ी भला भला राइटर असांजी सिंध में आया आहिनि। पोइ असांजे उन्हनि सां मां हुनजे बराबरि त कोन थो पंहिंजो पाण खे सम्झां, पर इहो ज़रूरु आहे त मूं जेके बि सादियूं कहाणियूं लिखियूं आहिनि या जेके शहरी माहौल ते कहाणियूं लिखियूं आहिनि, जीअं साईं ॿ कहाणियूं जेके आहिनि से ॿुधायूं त भई जेको आहे सो बख्शल बाग़ी साईं त हीअ बि कहाणी आहे ऐं सेकंड आहिनि। त हाणे ॾिसो त हीअ बि कहाणी आहे, इन जो जेको शुरूआति तजसुस ॻोल्हा राइटर हिकिड़ो लिखे थो त उहो छा लिखे, हू परेशान आहे, हिन ते लिखां हुन ते लिखां बादशाह ते लिखां वज़ीर आज़म ते लिखां, वरी ईअं फिरंदे फिरंदे आख़िरकार जॾहिं हू मोटी पंहिंजे घर थो अचे ऐं पंहिंजी कंडीशन असुली ते अचे थो त पोइ हू पंहिंजे घर जे माहौल खे ॾिसे थो, पोइ चए थो त मौज़ू त मुंहिंजा हिते ई आहिनि, मौज़ू त मुंहिंजा हिते पंहिंजे घर में जी कहाणी न पिया आहिनि, मां वेठो ॿाहिरि सोचां। उन हवाले सां इहे सभु शयूं इन कहाणियुनि में आहिनि। ऐं सम्झा सभिनी दोस्तनि सुठो ॻाल्हायो आहे, तमामु बहितरीनु सभु दोस्त ॻाल्हायो आहे। ऐं वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां त मूं जेको पोरियो कयो, जेको मूं लिखियो, उहो सभिनी दोस्तनि जेको आहे सो उनखे पढ़ियो। ऐं अञा किताब ऐं सम्झां थो त काफ़ी दोस्तनि खे किताब मिलिया कोन्हनि, काफ़ी दोस्तनि खे शिकायत आहे त असांखे किताब पहुती कोन। उन्हनि जे लाइ पंहिंजो अर्ज़ु हुयो त मूं यकीन कयो जिन बि किताब मूंखां दोस्तनि घुरिया उन्हनि खे मूं ॾिना, बाक़ी ज़ोरी कंहिंखे किताब मूं खणी वञी कोन ॾिनो। जिन दोस्तनि मूंखे फ़ोन कया उन्हनि खे मूं किताब ॾिना ऐं उन्हनि दोस्तनि पढ़ियो किताब ऐं उन पढ़ण खां पोइ ज़रूरु उन रिकॉल कई हिकिड़े मैसेज कया त साईं तव्हां जूं कहाणियूं असांखे जेके आहिनि से बहितरीनु लॻियूं। ऐं अॼु तव्हां दोस्तनि सभिनी हाल में असांजे मौज़ूज़ महिमाननि जेको आहे सो इहो सभिनी दोस्तनि जे साम्हूं इन शइ खे जेको आहे सो ॿुधायो त भई कहाणियुनि में ज़रूरु हा कमियूं पेशियूं ज़रूरु आहिनि, इहा ॻाल्हि कोन्हे त कोई जेके मूं लिखियूं आहिनि से सभु बिल्कुलु में कई झोल बि आहिनि, किथे ख़्यालनि जो बि, किथे क्लाइमेक्स में कमी आहे, किथे प्लाट जी कमी हूंदी, त इहे सभु शयूं नंढियूं नंढियूं ज़रूरु हिन में ग़लतियूं आहिनि मञा थो, पर आउं सम्झां थो मजमूई तौरु जेके मुंहिंजी कहाणियुनि जी तारीफ़ थी आहे इन मां इहा रिज़ल्ट निकिरे पई त मजमूई तौरु कहाणियूं जेके आहिनि से सुठियूं रहियूं आहिनि। ऐं तहे दिलि सां सभिनी दोस्तनि जो दोहिराईंदो आहियां। सिंधियत बि संगत जो ख़ुशूसन जेको असांजी सिंधियत बि संगत जो इस वारो प्रोग्राम कयो आहे, उन खां अलावा झोल जा दोस्त बि हिते असांजा वेठा आहिनि ऐं ॿिया जेके असांजे महिमान कई आया आहिनि, तव्हां सभिनी जा वॾा वड़ लख सभ खां अवल तव्हां प्यारे आदर पवार खे किताब छपजण ते उहो कहाणी किताब छपजण ते मुबारकबाद पेश कयां थो। वेझर में अमेरिकी कहाणी पे मूं पढ़ियूं, ख़ुशूसी तौर ते जेको माइक्रो फिक्शन आहे हुन में हिकिड़ी नंढी कहाणी हुई त आउं रोज़ु राति जो नंढे हूंदे खां वठी ख़्वाब में ॾिसंदी हुअसि त बघड़नि जो हिकिड़ो वलर आहे जेको मुंहिंजे पुठियां आहे ऐं आउं उन वलर खां बघड़नि खां डिॼी घर ॾे डोड़ंदी हुअसि ऐं मुंहिंजो ख़्वाबु टुटी पवंदो हो। पोइ मां वॾी थी वियसि, हिकु शख़्स सां मुंहिंजी शादी थी, उन जे वात जा जेके पासनि वारा ॿ ॾंद हुआ उहे वॾा हुआ। पोइ बि अक्सर ईअं पियो थियो त राति जो आउं ख़्वाब में ॾिसां पई त बघड़नि जो वलर मुड़े अचे पियो, पर पोइ आउं बघड़नि खां डिॼां कोन पई, बघड़ मूंखां डिॼी डोड़ी पिया वञनि। दोस्तो, कहाणीअ जे हवाले सां ॻाल्हाईंदे जेको लिखंदड़ जे कहाणीअ जो उहो इलाही सेंसिटिव हुजे थो ऐं खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हू खे स्किप करणियूं पवनि थियूं ऐं कुझु ई ॻाल्हियूं आहिनि जेके करणियूं पवनि थियूं। कहाणी लिखणु ईअं जीअं शतरंज जी रांदि खेॾणु। मां ऐं मुंहिंजो नंढड़ो कबीर डेली राति जो हिकिड़ी बाज़ी शतरंज जी खेॾंदा आहियूं ऐं आउं
जेके शतरंज ॼाणनि था उनखे ख़बर आहे त अॻियां प्यादा हूंदा आहिनि, पुठियां घोड़ा हूंदा आहिनि, हाथी हूंदा आहिनि, राणी हूंदी आहे, राजा हूंदो आहे, वज़ीर हूंदो आहे। हाणे चवनि था त शतरंज जी रांदि रुॻो खेॾण जे लाइ माण्हूअ खे 125 IQ जी ज़रूरत पवे थी। मामिलो रुॻो इहो न आहे त तव्हां या असीं शतरंज खेॾणु ॼाणूं था। कहाणीअ में बुनियादी ॻाल्हि इहा आहे त तव्हां बाज़ी खटो कीअं था। शतरंज में अहमियत इन ॻाल्हि जी एतिरी न आहे त तव्हां ॼाणो था, रुॻो अहमियत इन ॻाल्हि जी आहे त तव्हां मात कीअं था ॾियो अॻिले खे, तव्हां पंहिंजूं चालूं कीअं था हलो। कहाणीअ जा आउं हमेशह चवंदो आहियां त बुनियादी तौर ते थुले लेखे 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ियूं दाख़िली सब्जेक्टिव नोयत जूं कहाणियूं, उन में वरी सरियलिस्टिक ऐं खई ॿिया रंग, ऐं हिकिड़ियूं समाजी हक़ीक़त निगारी जूं। साईं आदिल साहिबु समाजी हक़ीक़त निगारी जो लेखक आहे ऐं हिन जो लिखण जो अंदाज़ ऐं असलूब रिवायती आहे, घणे भाङे रिवायती आहे। तक़रीबन 90% साईं जो रिवायती अंदाज़ जूं लिखियलु कहाणियूं आहिनि अखाणी वारे नूह में। जॾहिं त कहाणी हाणे अखाणी न रही आहे, कहाणी छाकाणि त टेक्स्ट में अचे थी, लिखत में अचे थी, ऐं पढ़णु हिकिड़ो अलॻि मामिलो आहे, ॿुधणु अलॻि मामिलो आहे। किसे जो तालुक़ु ॿुधण सां आहे, अखाणी जो तालुक़ु ॿुधण सां आहे, शार्ट स्टोरी जो तालुक़ु पढ़ण सां आहे। ऐं जेको हिन दौर जो जेको पढ़ंदड़ आहे उहो काफ़ी सारो जेकॾहिं दुनिया जो लिटरेचर पढ़े पियो त उहो ॼाणे थो त कहाणी हींअर सिधी समाटी आखाणी जेकॾहिं हूंदी त उनजी जेका जमायाती हिस्सा आहे पढ़ंदड़ जी, उहा उन मां मुतासिर न थींदी ऐं हू उनखे हिकु रवायती कहाणी पढ़ंदो ऐं ईअं ई बसि पढ़े छॾे ॾींदो। फिक्शन जो मक़सदु ई इहो आहे त उहो तव्हांखे जॾहिं तव्हां पढ़ो था त जेके भूल भलाइयूं ठहनि थियूं, जेका शतरंज जी चाल जेका विछाइजे थी, उते कुझु वक़्तु तव्हांखे फासाए रखे ऐं तव्हांखे सोचण ते मजबूर करे ऐं तव्हांखे कुझु देरि रोके रखे त जीअं तव्हां पाण उन ॾुखियाईअ मां गुज़रो। फिक्शन जो कहाणी जो कमु इहो न आहे त तव्हां लाइ आसानी पैदा करे, फिक्शन जो कमु आहे तव्हां लाइ उहा ॾुखियाई पैदा करे जंहिं जा गुज़रणु ज़रूरी आहे। जदीद कहाणीअ जे लाइ इहो ज़रूरी आहे, इहो हिकिड़ो ख़्यालु आहे। साईं जूं कहाणियूं मां सभु पढ़ियूं आहिनि ऐं मूंखे ख़ुशी थी आहे त साईं शाइर हुअण जे नाते, शाइर आहे हालांकि पर हुन कहाणी में पेर पातो आहे। तोड़े जो मूं जॾहिं साईं जो ग़ज़ल ॿुधो त अलाए छो मूंखे लॻो त साईं जो जेको इहो पासो शाइरीअ वारो आहे इहो ॾाढो ख़ूबसूरत आहे। मां साईं जी कहाणियुनि खे जेको पढ़ियो उन मां जेके कुझु शयूं मां नोट कयूं आहिनि, 2-4 उहे रुॻो तव्हां दोस्तनि सां शेयर करे पंहिंजी आउं जाइ वठां थो। जेतोणीकि साईं जो तालुक़ु ॿाहिराड़ी सां आहे ऐं दोस्त चवनि पिया ऐं साईं चए पियो त साईं हिकु टीचर बि रहियो आहे सिंधीअ जो, पर साईं जो हीअ कहाणियूं सभु पढ़ंदे मूं जेके जाब जा उर्दू जा लफ़्ज़ ॾिठा, जॾहिं त उन्हनि जा मुतबादिल सिंधी लफ़्ज़ मौजूदु आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी भरमार मूं ॾिठी ऐं मां सच त हैरान थी वियुसि त सांगड़ जे पसगरदाई जो रहंदड़ हिकिड़ो माण्हू जेको जंहिंजो तालुक़ु टीचिंग फील्ड सां आहे, उन जे लिखण में एतिरी उर्दू जा लफ़्ज़ नामाकूल, दीवानी, दोशीज़ा, चुंगल, लटकण, सायो, तितर बितर, बैठक, सर, तेश, झोंको, चहिरो, मुस्कुराहट, आवाज़ ॾियणु ऐं तहत, मुंतशिर, बस्तर, राह निजात, तहमुल, गिरेबान, वरना, मलबूस, गपशप, वसी कारोबार, तलाश, इहे मां जेके थोरा घणा मां टिक करे सघियुसि साईं जे कहाणियुनि वञा त मां सम्झा पियो त हाणे त छाकाणि त किताबु छपिजी वियो, इन करे हाणे त कुझु थी कोन थो सघे, पर आउं सम्झां थो हीअ किताबु छपजण खां अॻु में ज़रूरु हिन ते कमु थियणु घुरिबो हो ऐं जेके कहाणीअ जा जेके दोस्त आहिनि उन्हनि ताईं हीअ किताबु पहुचणु घुरिबो हो ऐं उन्हनि दोस्तनि खे घुरिबो हो त साईं जे हिन किताब जे इन्हनि शयुनि खे ज़रूरु इंडिकेट कंदा त जीअं हिन किताब में अहिड़े क़िस्म जूं ग़लतियूं न रहनि। ऐं सॼे किताब में मूंखे जेका कहाणी वधीक वणी उहा आहे सेकंड हैंड। ऐं जॾहिं त अच्छा सेकंड हैंड कहाणी जेका आहे उहा मुकमल पंहिंजे पाण में हिकिड़ी तख़लीक़ी कहाणी आहे जंहिंमें किरदार जे अंदर जी आंध मांध त भई हिकिड़ी छोकिरी जेका या हिकिड़ी ज़ाल हुनजी जेका पोइ वक़्तु गुज़ारे आई आहे उहो कीअं गुज़रियो, हुनजे मर्द में हिकिड़ो नेचुरली या साइकोलॉजिकली हिकिड़ो शक जी हिकिड़ी आहे फैकल्टी, इन करे हू हुन खां पुछे थो ऐं पोइ नेठि हूअ मजबूर थी हुनखे सच ॿुधाए थी ऐं हुनखे क़बूल करे थो। हाणे क़बूल करे थो या नथो करे इन जा इम्कान ॿई मौजूदु आहिनि, मर्द जी ज़ात आहे मुमकिन आहे त हू क़बूल न बि करे, पर कहाणीकार ने उते क़बूल कराए हिकिड़ो सुठो पासो खयो आहे, पर इहा कहाणी पंहिंजे पाण में ॾाढी तख़लीक़ी आहे। अच्छा जॾहिं त जंहिं कहाणीअ में मूंखे यानी जेका कहाणी मूंखे बिल्कुलु घटि वणी उहा साईं जी कहाणी ही इनक़लाबी ऐं हर हवाले खां बतौर कहाणी त पर कहाणी जो जेको मरकज़ी किरदारु आहे मास्टर दिलावर
बिन्ही हिकिड़ो मजहूर क़िस्म जो माण्हू लॻे थो ऐं पंहिंजे अदबी दायरे में सफ़ा महदूद ऐं गैर तख़लीक़ी। साॻी तरह कहाणी टोकन पिणु साॻी तरह इनकलाब बर्पा करण जी हिकु नाकाम कोशिशि आहे जेका कामयाबी खां वांझल आहे। इनकलाब मुमकिन आहे त कामयाबु हुनजो वञे पर कहाणी नाकाम आहे ऐं हिकु कहाणीकार जो कमु इहो आहे त हुनजी कहाणी कामयाबु हुजे। इनकलाब वारनि जो कमु आहे। पंहिंजी कहाणीअ खे कहाणी हुजणु घुरिजे। जेकर तव्हां कहाणीकार आहियो, हिकिड़ो माण्हू मिसाल चवे थो त आउं कहाणी में सिंध जो केॾारो पियो लिखां, हुनखे चई सघिजे थो पहिरीं तूं कहाणीकार आहीं, पहिरीं कहाणी त लिख, केॾारो तूं पोइ लिखजांइ। एॾा सूर सही कहाणी असल में हिकु शख़्सी खाको आहे जेका साईं शाइर ते लिखी आहे, जेका शाइर कासिम राई ते लिखियलु आहे। इन खाके खे खाको ई हुअणु घुरिबो ऐं छाकाणि त मां सम्झां थो जेकॾहिं को खाको तव्हां लिखो था त उहो को घटि कमु न आहे, खाको बि ज़बरदस्त कमु आहे। ऐं उन में ॿियूं खोड़ सारियूं हुन में साईं जे कहाणियुनि में माना कमियूं बेशियूं आहिनि। मिसाल इन कहाणी में बि आहे त राति जो हुनखे दिलि जो दौरो पियो ऐं सुबुह जो घुमंदे फिरंदे ॾिठो पियो वञे। भई दिलि जो दौरो पवण खां चेहरे जी चुक थोरी आहे जो तव्हां खां कढाई ऐं सुबुह जो घुमे पियो। दिलि जो दौरो हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे तकलीफ़ जो। इन में खोड़ माना इहे आहिनि कमियूं बेशियूं जेके साईं खां रहिजी वियूं आहिनि ऐं जेके न रहणु घुरिजनि। साईं जे आस पास ॾाढा हिकिड़ा प्यारा प्यारा लेखक मौजूदु आहिनि, इन्हनि ते साईं खे रुजू करणु घुरिबो त वधीक बहितर रहे हा। ऐं साईं जो जेको आहे असलूब उहो रिवायती आहे, अखाणीअ वारो, पर हाणे जेको अखाणी वारो जेको असलूब आहे उहो हली कोन थो सघे एतिरो। हाणे हिनखे असलूब खे चेंज करिणो पवंदो ऐं कहाणी जेका नए पिराए में लिखी वञे थी, जंहिं अंदाज़ में जेका लिखी वञे थी, उन पासे ते अचिणो पवंदो। ऐं उन पासे ते अचणु को एतिरो इन माना में ॾुखियो न आहे त दुनिया जो सॼो अदब असांजी हाणे अप्रोच में आहे ऐं असां उहो दुनिया जो लिटरेचर पढ़ूं, ख़ासि करे फिक्शन जे करे पढ़ूं त असीं ॼाणी सघंदासीं त केतिरा ज़ाविया केतिरा रुख आहिनि हिकु ॻाल्हि खे पेश करण जा। हिकु ॻाल्हि जेका हाल में आहे, तव्हां माज़ी जी ॻाल्हि कयो था पर उन ॻाल्हि हाल जी ॻाल्हि खे तव्हां मुस्तक़बिल जे तौर ते खणी पेश कयो पिया। हीअं जॾहिं अमरीकी कहाणियूं पढ़ियूं पिया तव्हां हैरान पिए थियुसि त हाल जी जेका कहाणी आहे असल में उहा मुस्तक़बिल जी कहाणी करे पेश करे थी कहाणीकार। काफ़ी सारा रुख आहिनि। बहरहाल आउं सम्झां थो त माण्हू वटि जंहिं वटि दिलि खुलियल आहे तनक़ीद जे लाइ ऐं ॿुधण जे लाइ, जेका साईं वटि मूं नोट कई आहे त यकीन जॾहिं हू ॿी का कहाणी लिखंदो त इहे सभु शयूं साईं जे नज़र में हूंदियूं। मूंखे हीअ कहाणी किताब छपजण ते दिलि जे गहराइण सां मुबारक। महिरबानी। जिनी साञा हसराण सी तेग तनीजीअ खे कट न लॻे कॾहिं। ऐं दिली थोराइतो आहियां सिंधी अदबी संगत सांगड़ शाख जे समूरनि दोस्तनि जे तरफ़ां असांजो इंतिहाई मानाइता प्यारा महबूब दोस्त साईं मुनवर सिराज साहिबु, बख्शल बागी, माशूक धारेजो, साईं अब्दुल्ला चांडियो साहिबु ऐं साईं मुख़्तियार जमाली साहिबु साईं वारनि सां गॾु आया। उनखां अलावा असांजा सिंधी अदबी संगत झोल शाख जा दोस्त बि मौजूदु आहिनि ऐं असांजा हिते सांगड़ जा दोस्त जेके असां सम्झूं था त असांजे अदब जो ई हिसो आहिनि पर अदबी संगत खां थोरो पासीरा रहंदा आहिनि पर अॼु आया आहिनि। उन्हनि जी महिरबानी। साईं मुमताज़ लगारी साहिबु आया आहिनि, साईं दरिया ख़ान निज़ामानी साहिबु आया आहिनि, इंतिहाई पढ़िया लिखिया दोस्त आहिनि। साईं रमज़ान राही साहिबु असांजा इंतिहाई सीनियर ऐं अदबी संगत जे जेके शुरूआती सरगर्मियूं हुयूं सांगड़ में, जेको उरूज हूंदो हो अदबी संगत जो, उन वक़्त जा इंतिहाई मुतहरिक कारकुन हुआ ऐं हींअर बि पढ़ण लिखण सां लाॻापो रखियो था अचनि। साईं अली नवाज़ पंवर साहिबु आहिनि, साईं रब नवाज़ जतोई आहिनि, साईं सागर नारेजो, सागर अब्दुल वहाब नारेजो कहाणीकार हुआ ऐं हींअर ड्रामनि में अदाकारी कंदे असांखे नज़र अचनि था पर संदन पंहिंजा जेके कहाणियुनि वारा किरदार ख़बर न आहे केॾां हलिया विया आहिनि त उनखे बि ज़ाहिर थियणु घुरिजे। ऐं साईं बाबा यूसुफ मरी आहिनि, असांजा इंतिहाई प्यारा, उमिरि में त वॾा आहिनि पर असां उनखे पाण जेतिरो ई दोस्त सम्झी उन सां उन तरीक़े सां हलंदा आहियूं। ऐं बाक़ी असांजा जेके सांगड़ जा अदबी संगत जा दोस्त आहिनि, साईं पंहिंजो नेपर साहिबु, साबन नेपर साहिबु ऐं असांजा इलाही सीनियर जेको सोशल एक्टिविस्ट आहिनि त सभिनी दोस्तनि जा दिली थोराइता आहियूं। इंतिहाई काराइती जेको आहे सो असां ॻाल्हियूं ॿुधियूं कहाणियुनि जे हवाले सां, अदबी तनक़ीद जे हवाले सां। त उहे न सिर्फ़ु साईं जेको साहिब लेखक आहिनि साईं नूर ख़ान साहिबु पर असां जहिड़ा जेके ॿिया अदब या त कहाणियूं पढ़ंदड़ माण्हू आहियूं उन्हनि जे लाइ बि इलाही सारी सिख्या जो सबबु बणियूं। सो इलाही तवील थी वियो प्रोग्राम, दोस्तनि खे काफ़ी इंतज़ारु बि करिणो पियो आहे। उन असांखे सुठे नोट ते ख़तमु कयूं था त उमेदु त इहे मोहबतुनि जा मेला क़ाइमु ऐं दाइमु रहंदा ऐं इहो सिलसिलो